अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध के कलमकारनि ऐं आर्टिस्टनि पारां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध वहदत कलमकार कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में सिंध के नामियारे दानिश्वर जामी चांडे कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी जो कहिड़ो कदकाठ आहे जो हर मौजूदा निज़ाम के नाकाम ॼाणाए नवनि सूबनि जी ॻाल्हि करे थो। हुन चयो त तारीख़ जा हवाला ॾींदे अवां पाकिस्तान में शामिल क़ौमुनि जी क़ौमियत खां इनकारी थिया ऐं आइन खे टोड़े मुल्क मथां वन यूनिट मड़ियो। मुल्क खे हलाईंदड़ गैर जमहूरी क़ुवतूं पॉलिसी जो नतीजो इहो हो त 1971 में पाकिस्तान ॿिनि हिसनि में तक़सीम थी वियो। हिन वक़्तु मुल्क जे टिनि सूबनि सिंध बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा जे बजट खां वधीक दिफ़ाई बजट आहे ऐं मुल्क जो अवाम बुख ऐं बदहाली जो शिकार थी वियो आहे। हुन चयो त मुल्क जी सूरत हाल इहा आहे जो आलमी इदारा निज़ाम आॾो बेवस बणियल आहिनि। पार्लियामेंट बिजली जो बिल तय करण जो इख्तियार बि नथी रखे। हुन चयो त सिंध जा धरती धणी सिंध विरहाइण वारा फ़ैसिला कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। MQM जा दलाल कराची में पंहिंजे नौजवाननि खे चवनि था हथियार खणो ऐं तव्हां उनजी हिफ़ाज़त कयो था। इस्टेब्लिशमेंट उनजी पुठी खपे। टीवी ते ये सब बाज़ारी टके टीपे से जमानो उनके तव्हां पाण स्पॉन्सर करे विया आहियो था कूड़ो डिस्कोर्स पैदा करण जे लाइ। ऐं जॾहिं अवामी लाड़काणे में पंहिंजे वतन जी वहदत लाइ निकिरनि थियूं त तव्हां उन्हनि खे लठियूं वसायो था, तव्हां गिरफ़्तार कयो था। कल सिंध एक्शन कमेटी जो हैदराबाद में शानदार कौमी मार्च हो, असीं सभु में शामिल हुआसीं ऐं तव्हां उन्हनि जा रस्ता रोकई, काफ़िला रोकिया। आख़िरी वक़्त ताईं तव्हां कोशिशि कई त इहा मार्च मुमकिन न थिए। इहो सिंध जे माण्हुनि जो हौसलो हो ऐं पंहिंजी जुरत ऐं बहादुरी हुई ऐं पंहिंजो क़ौमी सियासी शऊर हो जो उहे सभु तव्हांजो रंगूं टोड़े कल तव्हांखे मुंहं ते मोचड़ो पई। रियासत खे ॿुधायो त सिंध कीअं थी मिठी सिंधानी तरीक़े जो और तरीक़े तव्हां ॾिठो या साॻी पुलिस ऐं उन ते कड़की पई, गिरफ़्तारियूं थियूं। अॼु अदीब, शाइर, कलमकार, आलिम जिन जे हथ में कलम आहे उहे उर्दू ॻाल्हाईंदड़, सिंधी ॻाल्हाईंदड़ हिन वतन जा धरती जा सभु फर्ज़ंद अॼु गॾु थिया आहिनि त हैदराबाद जी नाकाबंदी कीअं कई अथनि त कोई दहशतगर्द का हैदराबाद में। बेहतर है कि मैं उर्दू में बात करूं क्योंकि रिकॉर्ड भी हो रहा है ताकि पूरे मुल्क में हमारा पैगाम जाए। तो आज हैदराबाद की इस कॉन्फ्रेंस में जहां सिंधी और उर्दू बोलने वाले अदीब, शायर, आर्टिस्ट, कलाकार, आलिम, स्कॉलर, फनकार, मुस्तफर, उस्ताद, तो ऐसी नाकाबंदी की गई हैदराबाद शहर की जैसे कोई दहशतगर्द दाखिल होने वाले हो। दहशतगर्दों को आप पालते हैं, दहशतगर्दों की आप सरपरस्ती करते हैं, दहशतगर्दों के मुंह में अपनी बकवास डालते हैं, उनको तहफ़्फ़ुज़ फराहम करते हैं, उनको स्पॉन्सर करते हैं। कौन नहीं जानता कि ये पाकिस्तान की पूरी तारीख में ये सब दहशतगर्द लिसानी हो, मजहबी हो, फिरके वारियत हो, मबनी हो, ये किसने पैदा किया। और जब धरती का ज़मीर और धरती का शऊर पूरे अमन अंदाज से अपने हाथों में कलम लिए, अपने ज़मीर और अपने जहन लिए इज्तिमा करता है तो आप शहर बंद कर देते हैं। जामशोरों से हैदराबाद आने वाले तीनों रास्ते, तीनों पुलें बंद कर दी गई। 2 घंटे सब कुछ बंद था। कलम का जमाना उसे फैज साहब ने कहा था कि निसार
मैं तेरी गलियों के ए वतन के जहां चली है रस्म कि कोई न सर उठा के चले, और जो कोई चाहने वाला तवाफ को निकले तो नजर चुरा के चले, जिसको जान बजा के चले। हम बताना चाहते हैं, फैज साहब ने आधी बात की है, मेरे महबूब शायर है, हम सब के महबूब आदि आप बंदिशें डालेंगे, कदगने डालेंगे, फिस्तायत और आमरियत का माहौल पैदा करेंगे, लोग खामोश नहीं रह सकते। और मैं शुक्रगुजार हूं हैदराबाद प्रेस क्लब के दोस्तों का कि हम जानते हैं कि आप पर कितने प्रेशर आए होंगे, लेकिन ये प्रेस क्लब शहरियों का वाहिद ऐसा प्लेटफॉर्म है जहां हर मतलब महफिल के लोग आते हैं और ये लोग अपनी आवाज उठाते हैं। मैं इस सारी सूरत हाल की मजम्मत करते हुए चंद बुनियादी नुकात आपके सामने रखना चाहता हूं। मोहसिन नकवी की क्या है, क्या हैसियत है, उसका तो नाम लेना भी गवारा ना करते अपनी जबान से, अगर उनके पीछे आप ना खड़े होते। आप कहते हैं कि निजाम नाकाम हुआ है, हम भी कहते हैं कि निजाम नाकाम हुआ है, लेकिन हम सवाल करते हैं कि निजाम है किसका? 80 साल से मुल्क में अवामी जमहूरियत का तस्वीर नहीं है। आज ये बातें करना इसलिए जरूरी है कि ये समाज का ज़मीर है, ये समाज का खमीर है, ये समाज का शऊर आपने नहीं बदलेंगे। 9 साल में हम बता देते हैं कि निजाम क्यों नाकाम हुआ है, और आप सिर्फ बदीयत नहीं है, आप जाहिल मुतलक भी। हम तारीख के तालिब इल्म हैं, हम जानते हैं तारीख क्या है, हमने तारीख लिखी है, तारीख पढ़ी है, तारीख पढ़ाई है। 1935 का एक अंग्रेज दौर का एक्ट था, उसको रद्द किया मुस्लिम लीग ने, वो विरसे में मिला पाकिस्तान को भी, हिंदुस्तान को भी। 49 में नेहरू ने मुल्क के सबसे मोतबर आदमी, एक मोतबर लोगों में से एक, डॉक्टर अम्बेडकर की सरबराही में, जिसको हिंदुस्तान दलित कहता था, उसकी सरबराही में उन्होंने हिंदुस्तान को आइन दे दिया। और यहां क्या हुआ? 9 साल 1947 से लेकर 1955 तक 9 साल इस मुल्क में वही कॉलोनियल साम्राज्य दस्तूर जो उबूरी आइन था, जिसको आप एक दिन में तब्दील कर सकते थे, आपने 9 साल चलाया। और जब मैंने इस मुल्क के पार्लियामेंटेरियंस को आइन पढ़ाया है, तारीख पढ़ाई है, इस मुल्क की टॉप ब्यूरोक्रेसी को पढ़ाया है, यूनिवर्सिटी में पढ़ाया है, पाकिस्तान का 56 का दस्तूर हम नहीं मानते कि वो जमहूरी आइन था, वफाकी आइन था। क्यों? कि उससे पहले 1955 में आप पाकिस्तान की रियासत का वफाकी इमरानी समाजी मायदा तोड़ चुके थे। आपने 1955 में मगरबी पाकिस्तान में 1 यूनिट नाफिज किया, और 1 यूनिट का मतलब था कि अब यहां कोई सूबे और तारीखी इलाके नहीं रहेंगे। वो आपका बातिल आइन 2 साल मुश्किल से चला, फिर अयूब खान आया। आप जानते हैं कि इस मुल्क की तारीख का सबसे बदतरीन आइन, बासठ आइन, मैं अमेरिका में था, JF कैनेडी सेंटर हार्वर्ड यूनिवर्सिटी में, मैं उसका फेलो रह चुका हूं, तो वहां इस पर गुफ्तगू थी मेरी, तो किसी ने सवाल किया कि हाउ डू डिफाइन पाकिस्तान प्रेसिडेंशियल कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1962। मैंने कहा कि सदारती आइन ये गलत फहमी है
कि अयूब खान का आइन सदारती था। सदर पाकिस्तान उस मुल्क के मुंतखब सेनेट के सामने जवाबदार होता है। दुनिया में है कोई सदारती निजाम जहां सदर बीडी इलेक्शन से मुंतखब हुआ होगा? और मैंने ने कहा कि इट वॉज कॉन्स्टिट्यूशन ऑफ अयूब खान, इट वॉज कॉन्स्टिट्यूशन फॉर अयूब खान, इट वॉज कॉन्स्टिट्यूशन बाय अयूब खान। ये नहीं था दस्तूर इस मुल्क की कौमों का, सूबों का, शहरियों का, लोगों का, बादल आइन था। और चला सबसे बढ़कर वक्त वो पाकिस्तान की तारीख में सबसे ज्यादा जो मुद्दत जिस आइन ने पूरी की वो 62 का दस्तूर था। 70 में आपने इंतखाबात कबूल नहीं किए, 71 में मुल्क आपने तोड़ दिया। जब वफाकी मुमालिक अपने बुनियादी इब्रानी समाजी मायने की नफी करते हैं तो डूब जाते हैं, मुल्क जहरों में डूब जाते हैं। आपने सबक नहीं सीखा और बाकी तारीख आपके सामने है। 18वीं आईनी तरमीम जो हम समझते हैं कि पाकिस्तान की तारीख में निस्बतन एक बेहतर पेशरफ्त थी, पाकिस्तान को एक पार्लियामानी जमहूरी वफाकी ममलिकत बनाने की जानिब, गो के उसमें भी बहुत से मसाइल पहले दिन से, लेकिन एक बेहतर पेशरफ्त थी। 2010 में तरमीम हुई, 2011 के 30 जून को डेडलाइन थी कि उस पर अमल होना पाकिस्तान की रियासत में लाजमी है। 30 जून 2011 में डेडलाइन थी। आज हम ये कॉन्फ्रेंस कर रहे हैं 23 अगस्त 2026 में। आपने क्या बरकतें उड़ा दी है 18वीं तरमीम के, और फिर कहते हैं कि निजाम चल नहीं रहा। कौन नहीं जानता कि पाकिस्तान में असेंबलियां फ्रॉड से आती है? कौन नहीं जानता कि पाकिस्तान में हुकूमत फ्रॉड से आती है? ये फॉर्म 47 की हुकूमतें हैं। पहले फरिश्ते आसमान से आते थे, आसमान से तो हमने कभी देखे नहीं, जमीनी फरिश्ते हमने देखे। अब इनको इनके फ्रॉड की सतह यह है कि अब इनको फरिश्तों की जरूरत भी है। ये तकल्लुफ भी गवारा नहीं करते। पाकिस्तान 25 करोड़ लोगों का मुल्क है। 3 सूबे सिंध, बलोचिस्तान और खैबर पख्तूनख्वा, गिलगित बाल्टिस्तान, इन तमाम सूबों के बजट मिलाए जाए तो पाकिस्तान के डिफेंस बजट से कम है। किसान, मजदूर, बच्चे, मेहनतकश खवातीन, इस मुल्क के 25 करोड़ लोग, उनके लिए आपके पास वसाइल नहीं। और फिर आप कहते हैं कि ये निजाम चल नहीं रहा। अगर फिर भी ये निजाम चल रहा होगा तो हमें हैरत उस बात को होगी। ये तमाम सूरत हाल के बावजूद भी अगर पाकिस्तान का निजाम ठीक चल रहा होगा तो फिर हमें हैरत होती। इस पर तो हमें कोई हैरत नहीं। इसलिए आज कलमकारों की, दानिशवरों की, अदीबों की कॉन्फ्रेंस में सूबे सिंध के अंदर और मुल्क के अंदर हम एक सवाल रख रहे हैं कि पाकिस्तान की 80 साल तारीख की नाकामियों का जिम्मेदार कौन है? पाकिस्तान में ट्रुथ कमीशन बनना चाहिए। तायुन करो कि पाकिस्तान का ये हाल किसने किया है। अब हल क्या निकाला जा रहा है? मैं 3 नुकात में बात करूंगा। हल ये है कि अब जाहिर है और खैरात भी जाली फकीर को नहीं मिलती। खैरात भी उस फकीर को मिलती है जिस पर देने वाले को एतबार होता है कि वाकई ये फकीर है। जाली फकीर को सड़क पर, बस स्टॉप पर खैरात नहीं मिलती, आपको खैरात मिलेगी। इसलिए हल क्या निकाला आपने? हल ये है कि
जमहूरियत को नाटक बना दो, वफाकियत का मामला लपेट दो, दस्तूर को ऐसा बिगाड़ दो कि न जुर्म रहे ना परी रही, न जुर्म रहा ना परी रही, जो रहा सो बेखबरी रही। बिगाड़ दो, ना ये सदारती हो, ना पार्लियामानी हो, ना सूबाई हो, ना वफाकी हो। और आप देख रहे हैं कि तरामीम का सिलसिला जारी है। पाकिस्तान का यह हाल है कि आप बिजली का बिल खुद तय नहीं कर सकते। बिजली का बिल इस मुल्क की पार्लियामेंट को तय करने का अख्तियार नहीं है, क्योंकि पाकिस्तान की सालमियत को खतरा बलूचिस्तान से नहीं है, पाकिस्तान की सालमियत को खतरा खैबर पख्तूनख्वा से नहीं है, पाकिस्तान की सालमियत को खतरा मुल्क को साम्राज्यी इदारों के हाथों बेच देने, इस खुदमुख्तारी को बेच देने में। और हम कह देते हैं तारीख तालिब इल्म में कि लियाकत अली खान से वो सिलसिला शुरू हुआ, आपने जाकर बेच दी खुदमुख्तारी रियासत। आप कहते हैं निजाम नहीं चल रहा, और अब क्या हल है? अब यह है कि जमहूरियत फ्रॉड हो, समाजी इमरानी मायदा खत्म कर दो, आइन का हुलिया बिगाड़ दो, जो मिनिमम अख्तियारात का तवाज़ुन है दस्तूर में और निजाम में, उसको खत्म कर दो। और लोगों को बेदखल करो सियासी फैसला साजी से, फॉर्म 47। और ये सब क्यों करो? क्योंकि जमीनें कॉर्पोरेट फार्मिंग के नाम पर ले ली जाएगी, पहाड़ ले लिए जाएंगे, पानी प्राइवेटाइज कर दिया जाएगा कंपनियों को। आप समझ रहे हैं कि का जो चल रहा है प्रपोजल कि दोनों को मिला के एक जोन बनाया जाए, समंदरी साहिल का जोन, तो क्या वो गरीबों के लिए होगा? कोई जबान बोलने वाले हो के अंदर हर जबान बोलने वाले जो कच्ची आबादियों के गरीब हैं, क्या उनके लिए होगा? क्या गवादर के मालिकों के लिए होगा, जो सरजमीन के लोग हैं? इसलिए हम समझते हैं कि ये जो रास्ता आपने इंतखाब जिसका किया है, दोस्तों ने दुरुस्त कहा, ये पाकिस्तान की तबाही और बर्बादी का रास्ता है। पाकिस्तान एक वफाकी पार्लियामानी ममलिकत के तौर पर ही चल सकता है। ये जो आपने इंतखाब किया है मुस्तकबिल का, ये दलदल है। और उसके इब्तदाई आसार देख लीजिए कि बलूचिस्तान में क्या सूरत हाल है, KPK में क्या सूरत हाल है, बल्तिस्तान गिलगित में क्या सूरत हाल है, और आजाद कश्मीर में क्या सूरत हाल है। पंजाब में ये रिकॉर्ड है, मैं पंजाब मेरा दूसरा घर है, मैं तो जाता हूं, पढ़ाया मैंने पिछली 2 दिहाइयों से वहां। पंजाब में जितना खौफ पैदा कर दिया गया है, कोई शख्स अपने फेसबुक पे जो लफ्ज लिखता है, अगले दिन पुलिस ले आती है उठा के। और सिंध जो पाकिस्तान की का खालिक भी है, पाकिस्तान की परवरिश भी कर रहा है, पाकिस्तान को माशी वसाइल भी दे रहा है, और आज तक वहां लोगों में हम आहंगी भी है। तनावों के बावजूद आप इस सूबे को भी ऐसे बातिल मंसूबों के जरिए आग में धकेल रहे हैं। इसलिए आज की कॉन्फ्रेंस में हम सिंध के अदीब, आलिम, स्कॉलर, शायर, आर्टिस्ट, सहाफी सब कहते हैं कि ये जो आपने पाकिस्तान के बकौल के नाकाम निजाम को दुरुस्त करने का रास्ता अख्तियार किया है, ये पाकिस्तान को मजीद तबाह और बर्बाद करेगा। हम क्या चाह रहे हैं? हम कहते हैं पाकिस्तान का मुस्तकबिल इस बात में है कि पाकिस्तान आजाद और खुद मुख्तार रियासत है। हमारा अलमिया देखें कि हम उनसे आजादियां मांगते हैं जो खुद गुलाम है, खुद गुलाम है। आपको लगता है कि ये खुद फैसले करते हो? इसलिए हम कहते हैं इस मुल्क को अवामी जमहूरियत की तरफ चलने दें, इस मुल्क को समाजी इमरानी मायदे के तहत चलाएं, जो दुनिया में तकाजे होते हैं।
इस मुल्क के तमाम वसाइल इस मुल्क के लोगों के लिए मुख्तस होने चाहिए। और आखिरी बात, सिंध की बात, मुल्क के अलावा कि हम तमाम सूबों का एहतराम करते हैं। हर सूबे के लोगों का हक क्या है कि वो अपने बारे में जो भी फैसला करना चाहे, लेकिन सिंध रिकॉर्डेड हिस्ट्री से आज तक एक वतन रहा है, उसकी हुकूमतें रही है। और पाकिस्तान में जब सिंध शामिल हुआ, बहुत पीछे ना भी जाए, ये रिकॉर्ड हो रहा है, तो पाकिस्तान में 40 में क्या था? मैंने तो किताबें लिखी हैं उन मौजूआत पर, पढ़ाया है बहुत जमाना। 1940 की रिजोल्यूशन तकसीम हिंद के लिए नहीं था। 1940 का रिजोल्यूशन मुस्लिम लीग ने ब्रिटिश गवर्नमेंट से कहा था कि वी वुड नॉट एक्सेप्ट एनी प्रपोजल बाय द ब्रिटिश गवर्नमेंट और द कांग्रेस until and unless India would not be divided into two contiguous zones, and in those respective contiguous zones, the states which will join would be given the status of sovereign and autonomous. ये है 1940। इसी जो आप खुद अंग्रेज से मांग रहे थे, जब आपने कहा कि ये पाकिस्तान रिजोल्यूशन है, तो हमने समझा कि जो आप अंग्रेज से मांग रहे थे, अब चूंकि उन्होंने आपको दिया नहीं और आप अपने मुल्क की बुनियाद उस पर रख रहे हैं, तो हम आपसे वो तकाजा करते रहे पहले दिन से कि जो उनसे आप मांग रहे थे, अपने वायदे का भरम रखिए, अपने दलील की भरम रखिए, और इस मुल्क में इसमें शामिल होने वाली मशमूला कौमों, सूबों, वहदतों को आप वही दर्जा देगा। लेकिन पाकिस्तान की पूरी तारीख इसकी नफी की तारीख है। इसलिए मैं खत्म कर रहा हूं बात को कि सिंध पाकिस्तान में एक आईनी जोग्राफियाई वहदत के तौर पर शामिल हुआ था। सिंध का पाकिस्तान के साथ इमरानी मायदा उसके जोग्राफियाई, कौमी, सियासी वजूद की सलामती के साथ मशरूत है। आप जिस दिन उस मायदे को तोड़ेंगे, उस दिन आप उस मायदे के खुद कातिल होंगे। हम तो नहीं खत्म कर रहे हैं, हम तो नहीं कह रहे, हम तो कह रहे हैं उसका एहतराम करें, उसकी पासदारी करें। और आपने दुरुस्त कहा दोस्तों ने कि वहदत का सवाल सिर्फ जोग्राफिया की लकीरों का सवाल नहीं है। सिंध का साहिल, सिंध का समंदर, सिंध की वहदत का सवाल है। कराची का शहर जो पूरे सिंध का वर्ल्ड इकोनॉमिक हब है, वो सिंध की वहदत का सवाल है। दरियाए सिंध जो सिंध की खालिक है, ये पूरे इंडस तहजीब की खालिक कौन है? दरियाए सिंध है। दरियाए सिंध हमारा खालिक है, हमारी मां है। आप सिंध की तहजीब को तख्लीक करने वाले दरिया को खत्म कर देंगे, इन नहरों को निकालकर, उसकी शरियाने निकालकर, तो कहां न दरिया रहेगा न सिंध रहेगा। सिंध के लोग समझते हैं कि सिंध का वजूद दरिया के साथ मशरूत है। जिस दिन दरिया खत्म हुआ, सिंध खत्म हो जाएगा। ये सिंध की सवाल वहदत का है। सिंध के पहाड़ है, सिंध के पास रेगिस्तान है, पहाड़ है, नहरें, झीलें हैं, फॉरेस्ट है। ये सारी जमीन सिंध की सवाल वहदत का है। पहाड़ डामूजर है, और ये तमाम चीजें जुड़ी हुई हैं, जिसको हम मिला के कहते हैं कि समंदर में सिंध की वहदत का मतलब नारेबाजी नहीं है। सिंध की वहदत का मतलब है कि कराची, साहिल, दरिया, सिंध की जमीनें, सिंध के लोग, सिंध के मजलूम तबकात, सिंध के वसाइल, सिंध का पैसा, सिंध का सरमाया, सिंध का पानी, सिंध की खुद मुख्तारी, इन सब के दरमियान वहदत होगी, तो ये सिंध का तस्वर वहदत है। इनमें से कोई एक चीज भी आप छीन लेंगे, सिंध की वहदत नहीं होगी। और मैं आखिर में खत्म कर रहा हूं, मैं बिल्कुल दोस्तों ने दुरुस्त कहा कि जहां हम रियासत को और वफाक पाकिस्तान को ये सब कहते हैं, वहां हम पाकिस्तान पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत से भी मुखातिब होना चाहते हैं।
सिंध के अदीब, सिंध के शायर, सिंध के आलिम, हम सब मिलकर कहते हैं और आप पे ये इल्जाम नहीं लगा रहे, एक हकीकत को दोहरा रहे हैं। शायर ने कहा था, मैं खाने की तो जाहिल को अगर जहल का इनाम दिया जाए, जाहिल को अगर जहल का इनाम दिया जाए, इस हादसा वक्त को क्या नाम दिया जाए। मैं खाने की तौहीन है रिंदों की हदक, कम ज़र्फ के हाथों में अगर जान दिया जाए। हम समझते हैं आप कम ज़र्फ साबित हुए हैं, सिंध हुकूमत कम ज़र्फ साबित हुई है अपने वसाइल के तहफ़्फ़ुज़ में, अपने सूबे के गरीब लोगों की जिंदगियों को तब्दील करने में, शहरी सहूलियात देने में, तमाम के तमाम निज़ाम हुकूमत को बेहतर करने में आपने मुजरिमाना गफलत की है, करप्शन की है, अकरवा परवरी की है। और इस पर सिंध की आज की ये कॉन्फ्रेंस जहां वफाक पर, जहां रियासत पर और सिंध के ऊपर बल्कि हुकूमतों पर एक चार्जशीट पेश कर रही है, वहां हम आज पर एक चार्जशीट पेश करते हैं। और ये दुरुस्त कहा गया कि सिंध की वहदत का मतलब सिर्फ ऐसा कोई है कि वहदत सलामत हो और गरीबों के बच्चे धक्के खाते फिरे, गरीबों के बच्चों का रोजगार के वसाइल मौके आप अमृतसर कमीशन को मंडी बना दें। सिंध की वहदत ये भी है कि सिंध के बच्चों का महफूज मुस्तकबिल, सिंध में तमाम ज़बानें बोलने वाले गरीबों के बच्चों को एक महफूज मुस्तकबिल मिले। इसलिए हम वफाक को कहते हैं, अगर किसी मरहले पर पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत ने कोई भी कंप्रोमाइज किया, वो सिंध का फैसला नहीं माना जाएगा। आपकी जो हुक्मरानी है पिछले 16 साल से वो मुजरिमाना है। इसलिए हम आपको भी इस सूरत हाल में तनकीद जायज करते हैं। और आखिरी बात कि सिंध को आप शायद पहचानते नहीं है। सब साइडेंगे बात सिंध के वतन की वहदत की आएगी, दरिया की आएगी, समंदर की आएगी, कराची की शहर की आएगी, जमीनों की आएगी, खुद मुख्तारी की आएगी, आईने की आएगी, सिंध के सरमाए की आएगी, सिंध के पानी की आएगी, सिंध के करोड़ों लोग। सिंध के लोगों ने मज़ाहिमत का चेहरा आपको दिखाया कब है? 1 यूनिट में तो सिर्फ चंद अदीब थे और सकाफती फोरम थे। एमआरडी के तहरीक में तो एक मिला जुला एक अवामी रद्द-ए-अमल था। लेकिन ये जो अब सूरत हाल है, इसलिए सिंध के लोग हमेशा की तरह पुरअमन है, अपने पुरअमन अक़दार में एतबार करते हैं और जिम्मेदारी के साथ ये कहते हैं कि सिंध की वहदत और सिंध के मुस्तक़बिल के साथ खेलना बंद करें। और सिंध में आज की ये कलमकारों की कॉन्फ्रेंस हमने इसलिए मुनक़िद की कि जहां सिंध किसानों का है, मजदूरों का है, जहां सिंध के करोड़ों अवाम का है, सियासी कारकुनों का है, वकीलों का है, वहां शायद सबसे पहले उसके शऊर और ज़मीर का है और वो कलाकार होते हैं, आर्टिस्ट होते हैं। इसलिए हम आज की इस कॉन्फ्रेंस को इस पे खत्म करते हैं। आप सबके मशहूर है कि आप आए हैं और हमने सिंध का केस पाकिस्तान की रियासत के सामने भी रखा है। और आपने दोस्तों ने कहा कि लोग नहीं है जो केस पेश कर सके, गलत बात है। दुनिया के किसी भी बड़े से बड़े फोरम हमारी काबिलियत से बड़े फोरम नहीं है। हमने केस पेश किए हैं, ये सलाहियत रखते हैं कि सिंध में और मुल्क में दुनिया के किसी भी फोरम में हम अपना केस पेश करते रहे और करते रहेंगे। और आज की ये पहले कलम कॉन्फ्रेंस जो अदीबों कॉन्फ्रेंस है, ये इस अज़्म के साथ और इस वचन के साथ हम खत्म कर रहे हैं कि आप अगर अपनी जिद पर कायम रहे, इस कोताह नजरी पर कायम रहे, इस बदनीयत पर कायम रहे, तो यकीनन आपके पास भी बहुत से ऑप्शन है। लेकिन करोड़ों लोगों के पास अपने ज़हन है, ज़मीर है, सड़कें हैं और पुरअमन जमहूरी मज़ाहिमत है। और हमें यकीन है कि सिंध की हजारों नस्लों ने अपना वतन बचा के इस नस्ल को दिया है और हम ये नस्ल इतनी बेगैरत नहीं हो सकती
थी कि अपनी जिंदगियों में ये वतन तकसीम करके अपनी अगली नस्लों को हवाले करें। ये करोड़ों लोग अपने वतन की हिफाजत करना चाहते हैं। आपका बहुत शुक्रिया, आप आए तमाम रुकावटों के बाद। और खौफ की क्या जरूरत है? खौफ तो उनको है, खौफ तो उनको है। इसलिए आपने देखा कि आप में से तो किसी को आज खौफ नहीं था कि पुलिस गिरफ्तार कर लेगी। जी बिस्मिल्लाह, हम सबके घर है, उसके पते हैं। हम इन्हीं सड़कों पे चलते हैं, इन्हीं रास्तों में चलते हैं, इन्हीं शहरों में चलते हैं। जिस किसी को गिरफ्तार करना हो 100 मरतबा कर लीजिए। सिंध की वहदत, उसके दरिया, उसके समंदर, उसकी खुदमुख्तारी, उसके पानी, उसके सरमाए, उसके पहाड़ और उसके वतनी वजूद पर कोई कतल सिंध के लोग बर्दाश्त नहीं करेंगे। आपका बहुत शुक्रिया। सिंधी अदबी संघर्ष जो सरगर्म अॻवान डॉक्टर मुश्ताक़ुल मशहूर शाइर, उन्हनि खे दावत ॾींदसि त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जॾहिं असां सॼी सिंध यकीन ॼाणो ऐं मूंखे ख़बर आहे त कहिड़ी ॾुखी सूरत में गुज़रिया हूंदा। जो अॼु जॾहिं रस्ता बंदि हुया, ब्लाक हेॾो हेॾो फिरंदा हुआसीं त पुलिस जा अटाला बीठा, ईअं पिए लॻो ॼण त असां वटि के बम हुजनि, के असां वटि बारूद हुजे, को असलो हुजे। माना इहो हिकिड़ो हिरास फैलाइण, जेका हिरासगी आहे, इहा सचपच मां ॾाढो ख़ुशि थियुसि। इन करे ख़ुशि थियुसि त मूंखे महसूसु थियो त जेके सिंध जी वहदत जे ख़िलाफ़ सोचनि था उहे ड्रिनल, उहे भव में आहिनि, उहे ख़ौफ़ में आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त असांखे कुझु ॻाल्हियुनि ते मां सफ़ा मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त तमामु वॾा ॾाहा आलम असांजा दोस्त वेठा आहिनि। असांखे कुझु शयुनि ते चिटो थियणो पवंदो। हिकु चिटो थियणो पवंदो त केॾी महिल हवाल था कटनि त साईं असेंबलियूं जेसि ताईं बिल न पास करे सघंदियूं तेसि ताईं सूबा न टुटी सघंदा ऐं नवां सूबा न ठही सघंदा। असांजी असेंबली बि बिल पास करे असांखे त इहो फ़ैसिलो क़बूल ई कोन्हे। छाजो असेंबलियुनि खे अख़्तियार आहे, छाजो असेंबलियुनि खे अख़्तियार आहे? पोइ त असांजा उहे नुमाइंदा कोन्हनि, छाकाणि त जेके असेंबलियुनि में माण्हू वेठा आहिनि उहे असांजा नुमाइंदा ई कोन्हनि। यकीन ॼाणो असां त पीपल्स पार्टी खे नुमाइंदा जमायत नथा सम्झूं, छाकाणि त जेॾी महिल तव्हांखे मौक़ो थो लॻे, जेॾी महिल तव्हांजी दिलि चए थी जंहिंखे कुर्सीअ ते विहारे छॾियो था, पोइ चओ था त इहे अवाम जा चूंडियल नुमाइंदा। बाबा जेकॾहिं इहे सिंध सां सचा हुजनि हा त अॼु मां हाणे वीडियो पे ॾिठी मिठीअ में यार औरतुनि खे जेको आहे पुलिस वारा धिका पिया ॾियनि, जेको आहे हिन मिठे हिन वहदत जे सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ जेकॾहिं को जिदोजहद थो करे, उन्हनि खे रस्ता रोक था कनि। सिंधी अदबी संगत हिकिड़ो नंढड़ो सॾु ॾिनो, उन में से सतार ओले खे लाड़काणे मां इरशाद पीरज़ादे खे सखर मां गिरफ़्तार करे उन ते इरशाद पीरज़ादे ते FIR करे छॾियनि उन्हनि। इहा केतिरी शर्म जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ असां चऊं त माफ़ कजो त निस्बतन पीपल्स पार्टी ॿियनि खां भली आहे, कॾहिं बि हुकुमरान भलो नथो थी सघे जेको सिंध जे वहदत जे मामले ते चिटो नथो थिए। ऐं हुन में यकीन ॼाणो त जॾहिं जामीअ जो मैसेज आयो, मूंखे को तकी रखण जो शौक़ु कोन्हो। असां बिटे मकानी निज़ाम वेरिया सिंध राइटर्स एंड थिंकर फोरम जामिया वारा सभई असांजी अॻुवाणी कनि पिया। मां सिंधी अदबी संघ जो सेक्रेटरी जनरल हुअसि। त असां जेको भरपूर आवाज़ उथारियो, जेको राइटर आहे, जेको लेखक आहे, जेको कलमकार आहे, उहो हिकिड़ी असेंबलीअ जी हैसियत वरिती। उनजो आवाज़ जेको आहे न, उनजी आवाज़ खे तव्हां दॿाए नथा सघो। मुंहिंजे गले ते लत ॾींदो, मुंहिंजूं जेके लिखड़ियूं आहिनि उहे तव्हांखे ॾुखियाई पेश कंदियूं। उनजे करे असांखे चिटो थियणो पवंदो। ॿी ॻाल्हि इहा जेका जामी साहिब जेका ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजो तमामु वॾो हल्को आहे त हिन भेरे असां, मां त सॼी सोशल मीडिया खे गहरिया सां ॾिसंदो रहियो आहियां त उर्दू जो ॻाल्हाईंदड़ इंटेलेक्चुअल जेको आहे, जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ राइटर आहे, उहो हिन दफ़े असां सां गॾु बीठो आहे। उनजो भुणको आहे, उनजो आवाज़ आहे, उहो सोशल मीडिया ते वञो, उहो चए थो न सिंध जी वहदत जेको आहे सो उहा असांजे लाइ वधीक अहम आहे। इहा वॾी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं असां हीअ आवाज़ उथारियूं था त अचो त असांखे उन्हनि खे बि गॾु खणी हलिजे, असांखे उन्हनि सां बि ॻाल्हाइणु खपे, असांखे उन्हनि सां विहणु खपे, असांखे डायलॉग करणु खपनि। ऐं आउं सम्झां थो त राउंड द टेबल जेके डायलॉग आहिनि उहे तमामु घणा अहम आहिनि। ऐं ॿी जेका मुंहिंजी राय आहे, मां सिंधी अदबी संघ जी ज़िम्मेवारी मूं ते त न आहे, मां हिकिड़ो कारकुन आहियां, पर सिंधी अदबी संगत खे हिन सॼे मामले में
लीडिंग रोल अदा करणु खपंदो आहे। को शक न आहे त एहतजाज सिंधी अदबी संगत ॾिनो पाण चऊं था सियासी पार्टियूं कुझु नथियूं कनि, उहे सभु कनि था पिया। हिन दफ़े पाण खे हिक ॿिए ते तनक़ीद करण जे बजाए पाण खे हिक ॿिए खे गॾु करणो पवंदो ऐं उहे शयूं जिन ते रुपयो ख़र्चु कोन्हे को, पर थोरो वक़्तु ॾियणो पवंदो। असांखे मशल बरदार पुर अमुन सिंध मुंहिंजी अमा जे सिरे हेठि हिकिड़ा जेके आहिनि से माना मशल बरदार जेके आहिनि से इहे असांखे मुज़ाहिरा करणु पवंदा। अॻे बि असां कराची में कयो, मिटे मकान सां पहिरीं वरी हैदराबाद में कयोसीं, 100,000 माण्हू आहे। मीरपुर ख़ासि वियासीं, लाड़काणे वियासीं, सखर वियासीं, त पढ़ियल कढ़ियल तबिको असां ॾे ॾिसे थो पियो ऐं असांखे ई लीडिंग रोल अदा करणो पवंदो। मुंहिंजो हिकिड़ो गज़ल जा बि ॿधनि त केॾो सुहिणो सुठो बि हूंदो पर सिंध जहिड़ो न को बि हूंदो, पर केॾो सुहिणो सुठो बि हूंदो पर सिंध जहिड़ो न को बि हूंदो, पर सिंध त अमड़ा उन मथां सदके मुल्क कंहिं ॿियो ॾिठो बि हूंदो, पर सिंध जहिड़ो न को बि हूंदो। पर आहे मुश्ताक फुल वॾो माण्हू, आहे मुश्ताक फुल वॾो माण्हू, तोखे माण्हुनि चयो बि हूंदो, पर सिंध जहिड़ो न को बि हूंदो। पर सिंध खां वधीक को बि कोन्हे को। ऐं यकीन ॼाणो त हीउ जेको तव्हां तहरुक पैदा कयो आहे, इहो तहरुक असांखे ताक़त थो ॾिए, असांजे जज़्बनि असांजे एहसासनि खे मज़बूत थो करे ऐं इहो तहरुक ॿी जाइ ते हुननि खे तकलीफ़ थो ॾिए, परेशानी थो ॾिए। ऐं मां सम्झां थो त हीअ जेके मुंतज़मीन आहिनि उन्हनि खे जे सॼो न थियनि त वरी सॾींदी संगत त बाबा अचो ही तव्हां छा था कयो, असां त ईअं कोन्हो ॿोलीअ जी ॻाल्हि था कयूं, चओ था त वतन कमज़ोर थो थिए। बाबा वतन छा थींदो आहे? सिंध वतन न आहे छा? पाकिस्तान असांजो मुल्क आहे। ऐं यकीन ॼाणो जंहिं वक़्तु बि पाकिस्तान खे का तकलीफ़ थी अचे, का काह थी थिए, को हमलो थो थिए, को जंग जो मंज़र थो अचे, उन वक़्त में असां पाकिस्तान सां गॾु बीठा आहियूं। कहिड़ो सिंधी माण्हू जेको पाकिस्तान सां गॾु न बीठो आहे? ऐं असां सदाईं असां खां वधीक वतन परस्त माण्हू, असां खां वधीक मिटीअ सां प्यारु कंदड़ माण्हू सिंधी माण्हू खां वधीक केरु आहे? तव्हां मुख़्तलिफ़ सूबनि में मामलनि खे ख़राबु करे हाणे अची सिंध खे ख़राबु करण जी कोशिशि था कयो, पर सिंध हिकिड़ो वतन आहे, सिंध हिकिड़ी तारीख़ आहे, सिंध हिकिड़ी तहज़ीब आहे, सिंध हिकिड़ी तमदन आहे। सिंध जूं रीतियूं रस्मूं रवाज जेके आहिनि एतिरा ख़ूबसूरत ऐं वणंदड़ आहिनि, इन्हनि खे असां ईअं छॾे ॾींदासीं? बाबा इहो सम्झणु खपे उन्हनि खे, जेको बि उहो मां करणु थो चाहे न, आख़िरी ॻाल्हि थो कयां, हुननि खे इहो सम्झणु खपे त यकीन ॼाणो सिंध खे कमज़ोर कंदो त तव्हां मुल्क खे कमज़ोर था कयो। ऐं हीउ जेको असां कमु कयूं था न, जेको जामी कमु थो करे न, जेको खलील कमु थो करे न, जेका अमर कमु थी करे न, जेको मुश्ताक़ुल कमु थो करे पियो न, जेको सैफ समय जो कमु थो करे पियो न, तव्हां यकीन ॼाणो असां मुल्क जी मज़बूतीअ लाइ था कयूं, असां तव्हांजी चङाई था कयूं, त मुल्क खे कमज़ोर न कयो। सिंध खे कमज़ोर कंदो तव्हांजो मुल्क कमज़ोर थींदो। ऐं असां मुल्क दुश्मन न आहियूं, कॾहिं असां मुल्क दुश्मन आहियूं। असां त मुल्क सां वतन सां प्यारु कंदा आहियूं। हा, इहो फितरी अमल आहे। ॿोलीअ जी ॻाल्हि ईंदी त बाबा पंजाबी बि ख़ूबसूरत आहे, पश्तो बि ख़ूबसूरत आहे, बलोची बि ख़ूबसूरत आहे, पर जॾहिं सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि ईंदी त उहा चवंदी न मुंहिंजी माउ जी ॿोली आहे, उहा मूंखे वधीक वणंदी न, मां हुन सां वधीक प्यारु कंदुसि। इहो फितरती ॻाल्हि आहे न। ईअं जॾहिं ॿियनि सूबनि जी ॻाल्हि ईंदी, सभई सूबा इन मुल्क जी इस्तक़ामत जो सबबु आहिनि, पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी त सिंध जी मिटीअ जो हिकिड़ो असां में जेको हिकिड़ो असांजे रूह में, असांजे दिलि में, दिमाग़ में उहा ख़ुशबू समायल आहे। सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि निकिरंदी त असां त सिंध सां गॾु बीहंदासीं, उहा वणंदड़ हूंदी, ख़ूबसूरत हूंदी। उनजे करे हिन काफ़िले खे हिते छॾणु न खपंदो आहे। जेकॾहिं सिंधी अदबी संगत मुतहरिक न थी थिए त जामी साहिब पाण सभई गॾिजी वरी मुतहरिक कंदासीं, उन्हनि खे बि गॾाइणो आहे, सभिनी खे गॾिजाइणो आहे। पर उहे बि गाफ़िल न आहिनि, उन्हनि बि पहिरियों सॾु ॾिनो। पहिरियों माण्हू सिंधी अदबी संगत जो गिरफ़्तार थियो, सखर में केस दाख़िल थियो, लाड़काणे में गिरफ़्तार थियो, पर असांखे गॾिजी हलणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जीए सिंध। जे तरफ़ां सभिनी जी आजियां, सभिनी खे भलीकार चऊं था। मां मुख़्तसरनि सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं रखणु चाहींदसि जेके असां ॿुधणु चाहियूं था। मां सम्झां थी त असां सभिनी खे वाज़े तौर ते, हालांकि हीउ जेको पधरनामो आहे उहो पढ़िजी चुको आहे, 2 ॻाल्हियूं उन में कंहिं बि क़िस्म जी शक जी गुंजाइश न हुजणु खपे। नंबर पहिरीं ॻाल्हि त उहे जेके सिंध जे हवाले सां
कंहिं बि तरीक़े सां इहो सोचे रहिया आहिनि या डिज़ाइन ठाहे रहिया आहिनि, हिन जी मनसूबाबंदी कंदड़ आहिनि त सिंध जी तक़सीम ऐं असां सम्झूं था त बुनियादी तौर ते सिंध जी सिंध जे तक़सीम जे नाले में सूबनि जे तक़सीम जो जेको शोशो छॾियो वियो आहे। असांजा केतिरा ई माण्हू अञा ताईं इहो सम्झनि था त कालाबाग डैम वांगुरु या ॿियनि वांगुरु इहो वक़्ती तौर ते हिकिड़ो उभार आहे ऐं पोइ लही वेंदो, पर मां इन ॻाल्हि में क़ाइल आहियां, इन ॻाल्हि ते मुंहिंजो ईमान आहे त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे अॼु उनजो 79 साल पूरा थिया ऐं 80 साल शुरू थियो आहे। इन 80 सालनि जे दौरान सिंध जी वहदत, सिंध जे तारीख़ी वजूद ते हर वक़्तु हुला करण लाइ हर वक़्तु उनजे ख़िलाफ़ मनसूबाबंदी थींदी रही आहे। पोइ कॾहिं सिंध खे विफ़ाक़ जे हवाले कयो वियो, कॾहिं वन यूनिट ठाहियो वियो। मां सम्झां थी त हीउ हिकु भेरो ॿिहर संजीदगी सां मथां वार करण जे लाइ सोचियो वियो आहे ऐं उन वार खे ॾिसंदे असां सम्झूं था सिंध, हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयूं त सिंध उते जेको मनसूबो ठाहियो वियो आहे, जेका जामा मनसूबाबंदी थी आहे, थी सघे थो त उन में हुननि पाण सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे बि हिकिड़ी पार्टी ठाहियो हुजे, पाण सां गॾु उन्हनि मुख़्तलिफ़ फ़र्दनि खे बि पंहिंजी हिकिड़ी पार्टी ठाहियो हुजे, पाण सां गॾु उन्हनि मुख़्तलिफ़ सूबाई हुकूमतनि खे बि वन पेज ते खणी आया हुजनि, पर सिंध जा कलमकार, सिंध जो अवाम, सिंध जा माण्हू, सिंध जा हक़ीक़ी वारिस ऐं उहे सभु जिन लाइ सिंध वतन आहे, सिंध का बार्गेनिंग फील्ड न आहे सियासी इक़्तिदार लाइ, सिंध का सियासी पार्टी न आहे जंहिं हू को सौदेबाज़ी कनि, सिंध का अहिड़ी क़िस्म जी का बि एंटिटी कोन्हे जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी का सौदेबाज़ी मुमकिन थी सघे। सिंध जिन लाइ तारीख़ी वतन आहे उहे सभु सिंध जा रहंदड़ वाज़े कनि था, उहे पंहिंजे पार्टियुनि जे वसीले जिन पार्टियुनि में वेठा आहिनि उहे पार्टियूं सिंध जी मालिकी करण लाइ तव्हां रोडनि रस्तनि ते ॾिठियूं, उहे सिंध जा कलमकार सिंध जी वारसी करण लाइ तव्हां उन्हनि जे मौक़िफ़ खे साम्हूं ॾिठो। हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त हिकिड़ी इन क़िस्म जी शइ पैदा कई वई आहे त सिंध जे कलमकारनि खे छो ज़रूरत पेश आई आहे त ॾिसो, सिंध जी तक़सीम या सिंध जे लाइ इन क़िस्म जी मनसूबाबंदी सिर्फ़ सियासी पार्टियुनि जो इशू कोन्हे, ही हर सिंधी माण्हूअ जो इशू आहे जेको सिंध खे वतन सम्झे थो। असां इहो सम्झूं था जहिड़े तरीक़े सां हुक्मरान पार्टी खे असां इहो हक़ नथा ॾेई सघूं त सिर्फ़ु उहा पंहिंजो पाण खे सिंध जी नुमाइंदा पार्टी सम्झंदे असेंबली में असांखे सिंध जे बारे में को फ़ैसिलो वठे, भले आइनी तौर ते इहा वाज़े करण था चाहियूं त आइनी तौर ते आइनी तरीक़ेकार मौजूदु हूंदो, उन जे बावजूदु असां कंहिं बि पार्टी खे सिंध जी तक़सीम करण जी इजाज़त न ॾींदासीं, उहा आइनी तौर ते हुजे, उहा रोडनि रस्तनि ते हुजे, छाकाणि त ॾिसो हर शइ जे पुठियां हिकिड़ी मनसूबाबंदी आहे त तव्हां राज़ी थियो, तव्हां न थींदो त ॿिया राज़ी थींदा, ॿिया न थींदा त का डमी पार्टी आणबी, का डमी आणबी न आणबी त को ॿियो 47 फार्म आणबो, ॿियो 47 न हूंदो त को सदारती निज़ाम आणबो। कंहिं बि तरीक़े सां सिंध वाज़े थी करे त कंहिं बि अहिड़ी गैर जमहूरी आइनी तरमीम सां, कंहिं बि अहिड़ी डमी असेंबली मां, कंहिं बि अहिड़ी डमी पार्टी मां, कंहिं बि अहिड़ी नुमाइंदा गैर नुमाइंदा पार्टी खे असां हक़ नथा ॾेई सघूं त असांजी सिंध जे बारे में उहा किथे बि सौदेबाज़ी करे। सिंध जे बारे में फ़ैसिलो फ़क़ति उहो करण जो हक़ रखे थो जेको सिंध खे नाक़ाबिले तक़सीम तारीख़ी वतन सम्झे थो त
सिंध त बार्गेनिंग फील्ड कोन्हे, ही असांजो तारीख़ी वतन आहे। ऐं तारीख़ी वतन जे लाइ मां त इहो चवंदसि, जेकॾहिं हिन आइन जे वसीले बि असांखे कब्ज़े करण जी, असांखे तक़सीम करण जी कोशिशि थी, त इहो न विसारजो त सिंध उन आइन जे ख़िलाफ़ बि बीह सघे थी। जेकॾहिं तव्हां हिन रियासत खे उनजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो, हुनजी ताक़त खे उनजे लाइ इस्तेमालु कंदो, तॾहिं बि सिंध पंहिंजे तारीख़ी वतन जी वारसी तां दस्तबरदार कोन थींदी। इहो मैसेज आहे हिन कलमकार कॉन्फ्रेंस जो, त सिंध कंहिं बि सूरत में, छाकाणि त मथे ॿियूं शयूं घणियूं हली रहियूं आहिनि ऐं हीअ ॾाढी संजीदा तरीक़े सां हली रहियूं आहिनि। मामला हक़ीक़त में तव्हां बि सम्झो था, उछलाया वञनि था त 15 सूबा के 12 सूबा के 25 सूबा, हक़ीक़त हुननि जो निशानो सिंध आहे। हुननि जो निशानो कराची जो कोस्टल बेल्ट आहे, साहिली पट्टी आहे। हुननि जो निशानो सिंध जूं ज़मीनूं आहिनि। हुननि जो निशानो सिंध जी मादनियात आहे। हुननि जो निशानो सिंध जो पाणी आहे। तंहिंजे करे ग्रेटर चुलिस्तान ते थी सघे थो सुभाणे विहारे वञनि पंहिंजे पंजाब खे, थी सघे थो त ॿी का इक़्तिदार जी लालच ॾेई केपी खे विहारे वञनि, थी सघे थो त हिननि असां वारे हुक्मराननि खे बि वज़ीर आज़म जूं लालचूं ॾेई विहारे वञनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, कहिड़े बि बहाने सां सुभाणे हिन डमी असेंबलियुनि मां को सदारती निज़ाम खणी अचो, सुभाणे हिन डमी असेंबलियुनि मां को मक़बूल लीडर वारो को बयानियो खणी अचो, सुभाणे हिन डमी असेंबलियुनि मां तव्हां को अहिड़ो आइन पास करायो, सिंध जा माण्हू इन ॻाल्हि में बिल्कुलु वाज़े तौर ते तव्हांखे मैसेज ॾियनि था त सिंध पार्टियुनि खां मथां ई आहे, सिंध नज़रियनि खां मथां ई आहे, सिंध तारीख़ी तौर ते ही जेके शख़्सियतूं आहियूं इन्हनि शख़्सियतनि खां मथां ई आहे। तो सिंध जे नैरेटिव ते बीठल आहे ऐं उहो सिंध जो नैरेटिव के पार्टी जो नैरेटिव कोन्हे, सिंध जो नैरेटिव कंहिं हिकिड़े शख़्स जो नैरेटिव कोन्हे, कंहिं हिकिड़े नज़रिये जो नैरेटिव कोन्हे। सिंध जो नैरेटिव सिंधी माण्हुनि जो नैरेटिव आहे। उहो आहे त सिंध असांजी धरती आहे ऐं उहा नाक़ाबिले तक़सीम असांजो वतन आहे ऐं उन वतन ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी लाइ सिंध तयारु कोन्हे। तव्हां आइनी टिक्साट भले ॿिया घड़ी वठो, 27 करे विया आहियो, तव्हां 28 लाइ तयारु कयो, 28 लाइ तव्हां लालचू ॾियो त असां तव्हांजे के वज़ीर आज़म कंदासीं, तव्हांखे सिंध जी सौदेबाज़ी कंहिं बि सूरत में ऐं कंहिं बि आइनी उन में, मिसाल जे तौर ते सूबनि जो नालो वठी सुभाणे चवंदा, इहो ज़हन में रखो, सुभाणे चवंदा त तक़सीम कोन था चऊं। ही रुॻा जेका साहिली पट्टी आहे गवादर खां कराची ताईं, इहा असां ॾेई छॾियूं विफ़ाक़ जे कब्ज़े में, त सिंध पंहिंजे हिकिड़े इंच तां, पंहिंजे हिकिड़े इंच जी वारसी तां हटण लाइ तयारु न आहे। इहो अॼोके हिन कलमकार कॉन्फ्रेंस जो मैसेज हुजणु खपे। वॾी महिरबानी। महिरबानी सिंधु जो उनखे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि, ॻाल्हाईंदी या गीत पेश कनि। सिंध असेंबलीअ मां मंज़ूर करायो वियो त उन जे ख़िलाफ़ सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि कलमकारनि गॾिजी हिन हैदराबाद में इंडस होटल में वेही ऐं हिकिड़ी तहरीक जो आगाज़ कयो हो, जंहिंमें सिंधी अदबी संगत ऐं सिंध राइटर्स एंड थिंकर फोरम गॾिजी सिंध में मोबिलाइज़ेशन पैदा कई त इहो बिटू मकानी निज़ाम वापसि कयो वञे। 2008 खां वठी पीपल्स पार्टीअ जूं जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि सभिनी हुकूमतुनि खे सौदेबाज़ीअ सां हासिलु कयो वियो आहे ऐं उहा सौदेबाज़ी सिंध जे वसीलनि खे, सिंध जे वहदत खे तीन वाल करण जे नाले ते थींदी रही आहे। इन्हीअ जे करे जॾहिं असां सिंध जे वहदत जे मसइले ते इस्लामाबाद ऐं पिंडीअ में वेठल ताक़तुनि खे चैलेंज कयूं था पिया, त साॻे वक़्तु असांखे
पंहिंजे सिंध में जेके इन जो काज़ बणिजनि था, जेके मशरूत इक़्तिदार वठनि था, सौदेबाज़ीअ जो मशरूत इक़्तिदार वठनि था पिया, उन जे बारे में बि असांखे का न का हिकमत अमली जोड़नी पवंदी। सिंध सां लाॻापियल सिंध जो समुंड जेके आहिनि उहे वॾनि दौरनि खां तमामु घणे अरसे खां आलमी सियासत जो महवर ऐं मर्कज़ आहिनि ऐं इहो घणनि दोस्तनि खे मालूम आहे त समुंडनि ते हुकुमरानी, समुंडनि ते कंट्रोल आलमी ताक़तुनि जी ख़्वाहिश रही आहे ऐं उन ख़्वाहिश जे तहत जेको सिंध जो समुंड आहे उन ते हुलाऊं, सिंध ते जेके बि हुलाऊं थियूं आहिनि उन्हनि में सिंध जी इहा जाग्राफियाई पोज़ीशन ऐं समुंड जो वाक़ियो हुजणु जेको आहे सिंध सां लाॻापियल हुजणु, अरबियन सी जो ऐं इंडियन सी जो, इहो हिकिड़ो वॾो मसइलो रहियो आहे। हिन वक़्त बि जॾहिं समुंडी लंघन जो मसइलो दुनिया में अहमियत हासिल करे वियो ऐं हुरमुज़ लंघ ते कंट्रोल जूं जेके आहिनि आलमी ताक़तुनि वॾा वस पंहिंजा कया त जेको अरबियन सी आहे उतां लंघ आलमी तिजारत जो कंहिं बि सूरत में हुरमुज़ जे लंघ खां घटि न आहे। इन करे जेके आलमी ताक़तूं चाहिनि थियूं पियूं त इन्हनि समुंडनि ते असांजो कंट्रोल हुजे ऐं इन इंडियन सी ते ऐं अरबियन सी ते कंट्रोल जे ज़रिए पूरे सियासत ते उन्हनि जे साम्राजियत जो कंट्रोल हुजे। इन ई साम्राजियत जे कंट्रोल खे चैलेंज करणु, उन जे लाइ हिकमत अमली जोड़णु, इहो बि सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि ते जेको आहे उहो हिकिड़ी ज़िम्मेवारी बीहे थी पई। बदकिस्मती आहे त हिकिड़े दौर में असांजे सिंध खे अहिड़ा सियासतदान मौजूदु आहे जेके असांजो डिप्लोमेटिक केस जेको आहे उहो आलमी ताक़तुनि वटि खणी वेंदा, पेश करण जी अहलियत रखंदा हुआ ऐं उन्हनि जे साम्हूं जेको आहे उहो डायलॉग कंदा हुआ। रईस गुलाम अहमद बोरगड़ी खां वठी करे शहीद अल्लाह बख्श सूमरे ताईं इहे माण्हू गोलमेज़ कॉन्फ्रेंस में वञी सिंध जो केस पेश कंदा। शहीद अल्लाह बख्श सूमरे जेको आहे उहो हाउस ऑफ लॉर्ड्स जे मेंबरनि सां मिली करे सिंध जे मुकमिल आज़ादीअ जे लाइ बिल्कुलु अहिड़ी तरह आज़ादी जेका बर्मा ऐं सेलून खे अंग्रेज़ ॾेई रहिया हुया, इन बुनियाद ते त जॾहिं अंग्रेज़नि हिंद ते कब्ज़ो कयो तॾहिं बर्मा ऐं सेलून हिंद जो हिसो न हुया, पर कब्ज़े करण खां पोइ उन्हनि वायसराय जे मातहत करे छॾिया। हाणे जॾहिं बर्तानिया वञे थी पई त बर्मा ऐं सेलून खे अलॻि आज़ादी ॾिए थी पई, तीअं सिंध जो केस बि साॻियो आहे ऐं सिंध टालपुरनि खां अंग्रेज़नि वरिती आहे, सिंध हिंद जो हिसो न हुई। इन करे सिंध खे बि मुकमिल ख़ुदमुख्तियार रियासत जी शिकिल में आज़ादी ॾिनी वञे। त इहो सिंध जो केस हाउस ऑफ लॉर्ड्स जे मेंबरनि वटि शहीद अल्लाह बख्श पेश कयो हो ऐं उन्हनि उन सां वाइदो कयो त असां इन मसइले ते राणी सां ऐं पंहिंजे दारुल उमरा में जेको आहे इहो मसइलो उथारींदासीं। त सिंध जी क़यादतुनि में इहा डेर हुई, इहा सलाहियत हुई, इहा क़ाबिलियत हुई त उहे सिंध जो केस आलमी ताक़तुनि सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए पेश करे सघंदा हुआ। पर हिन वक़्तु असां वटि इन क़द ऐं सघ जा न सियासी लीडर जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि जेके सिंध सां संजीदा हुजनि ऐं न वरी दानिश्वर ऐं इंटेलेक्चुअल में या टेक्नोक्रेट्स में ऐं आलमी तौर ते कंहिं न कंहिं शोहरत रखंदड़ क़िस्म जा माण्हू हुजनि जेके सिंध जो केस जेको आहे इन तरीक़े सां दुनिया जी ताक़तुनि जे साम्हूं रखी सघनि। जेके असांजा सिंधी ॿाहिरियनि मुल्कनि में वेठा आहिनि उहे सालाना डिनर्स जो इज्तिमा करे उते सिर्फ़ु हो जुमाले जूं झुमरियूं पाए करे ऐं हिक ॿिए खे अजरक ऐं लुंगियूं पाए करे हू टोटल पंहिंजी ज़िम्मेदारीअ खां उहिदा बरा थी वञनि था पिया। पर उन्हनि खे उते मौजूदु हुजण जे करे जेके सहूलतूं आहिनि, जेके मौक़े आहिनि ऐं जेके आलमी इदारनि सां लाॻापा राब्ता रखी करे जेको कमु करणु घुरिजे, बदकिस्मतीअ सां असांजा उहे माण्हू किरदारु अदा नथा कनि। इन लाइ कहिड़ियूं हिकमत अमलियूं हुजनि, असां छा सोचे करे उन्हनि माण्हुनि खे
किथे किथां असां बासलाहियत माण्हुनि खां कमु वठी सघूं था पिया। इन लाइ बि सिंध जे अदीबनि दानिश्वरनि खे जेको आहे हिकमत अमलियूं तयारु करणु खपनि। सिंध खे को बि रिसोर्स सेंटर कोन्हे। 6 करोड़ 7 करोड़ सिंधी आहियूं ऐं असांखे पंहिंजो रिसोर्स सेंटर कोन्हे। गवर्नमेंट खे स्टेटिक्स डिपार्टमेंट आहे, सॼी क़ौम जो उन ते सहारो आहे। उन्हनि जी पंहिंजी स्टेटिक्स जेका आहे उहा पंहिंजे कंट्रोल में बि कोन्हे, उन्हनि खे ॿिया इदारा कंट्रोल था कनि। असां सिंधी केतिरा आहियूं, असांजा वसीला केतिरा आहिनि, असां शहरनि में केतिरा आहियूं, असां ॿाहिराड़ियुनि में केतिरा आहियूं, असां 7 समुंड पार जे मुल्कनि में केतिरा आहियूं, इन जा के बि पका अंग अखर ऐं फिगर्स असां वटि कोन्हे जो असां वटि रिसोर्स सेंटर कोन्हे। असां वटि पॉलिसी स्टडीज़ सेंटर कोन्हे। असांजी पॉलिसी मेकर्स जंहिंमें असांजा सियासी अॻवान, जंहिंमें असांजा टेक्नोक्रेट, जंहिंमें असांजा अदीब ऐं दानिश्वर गॾिजी वेही करे पॉलिसी ते डिस्कशन कनि ऐं उन पॉलिसी खे डिक्लेयर कनि। पाणीअ जी हेॾी सारी वॾी मूवमेंट हली, सियासी जमातुनि वॾी हिमत करे मोबिलाइज़ेशन करे सिंध जे ॻोठ ॻोठ में, शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि में माण्हुनि खे मोबिलाइज़ करे रोडनि ते आंदो। उहा तारीख़ जेको आहे हलंदे बबररोए में जेको आहे धरणे जी शक्ल अख़्तियार करे वई। धरणे में माण्हू ईंदा रहिया, धरणे में माण्हुनि उनखे मुज़ाहिमत जो हिकिड़ो वॾो मोर्चो सम्झी करे ऐं बेतहाशा उन सां वाबस्तगियूं कयूं। पर छाकाणि त असां वटि को पॉलिसी स्टडी सेंटर कोन हो जेको तय करे त पाणीअ जे मसइले ते असांखे वठिणो छा आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं ज़मानतूं वठणियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं लिखतूं वठणियूं आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा ड्राफ्ट वठणा आहिनि। कुझु बि न हुजण जे करे वकीलनि सां जेको आहे उहो वर्बल डायलॉग करे ऐं राशिद महमूद सूमरे खे हिकिड़ो पनो जेको आहे उहो हवाले करे ऐं चयो वियो त असां इहो मसइलो CCI में खणी वेंदासीं ऐं उन असांजे सियासी अॻवान राशिद महमूद सूमरे पंहिंजे जलसे में लहराए करे ॿुधायो सिंधी समूरे सिंधी अवाम खे 6 करोड़ सिंधी अवाम खे मुबारकूं थो ॾियां त असांखे पर्चो मिली वियो आहे। जेकॾहिं असांजा मामला तहरीकूं हलनि, मुज़ाहिमत थिए ऐं असांखे मरहले ते पहुचूं, असां को दबाव पैदा कयूं, प्रेशर पैदा कयूं त पोइ जलसनि में कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जो लारायल जेको आहे उहो पेपर फ़ैसिला कंदो ऐं तय कंदो त असांजा को बि मसइला हल कान थी सघंदा। असां कंहिं नतीजे ते कहिड़े तरीक़े सां पहुची सघंदासीं। इन जे करे मां गुज़ारिश कंदुसि, हिते मुंहिंजे साम्हूं चूंड सिंध जा ॾाहा वेठा आहिनि, चूंड दिमाग़ वेठा आहिनि। आउं गुज़ारिश कंदुसि त हिन क़िस्म जी कॉन्फ्रेंस सां गॾोगॾु 70-80-100 माण्हुनि जो जेको आहे उहो बाक़ाइदे वॾी गॾिजाणी रखी वञे ऐं इन्हनि इशूज़ ते रिसोर्स सेंटर ते ऐं स्टडीज़ पॉलिसी स्टडीज़ सेंटर ते जेको आहे मर्कज़ ते बाक़ाइदा प्लान तयारु कयो वञे ऐं उनजो आगाज़ कयो वञे, जंहिंमें सियासी अॻवाननि खे बि, छाकाणि त सिंध जी सियासी जदोजहद जा सभ खां वधीक बार खणंदड़ उहे सियासी जमातूं आहिनि ऐं उन्हनि जा वर्कर आहिनि। इन करे उन्हनि सां गॾिजी करे ऐं इन क़िस्म जी सरगर्मियूं ऐं हिकमत अमलियूं ठाहियूं वञनि। मां इहा तजवीज़ खणी तव्हां वटि पहुतो आहियां। महिरबानी। फ़ैसिला कुन असीं कंहिं सियासी हुननि में नथा वञूं मामलनि में, पर ॻाल्हि इहा आहे त को माण्हू त ॻिचीअ में जेको सो ॻाल्हि इहा ॾाढो मिसाल आहे त उन्हनि चयो त बाबा रोज़ असांखे पिलो खाई थो वञे, पर हाणे कीअं बचाव कजे। चई बाबा हिकिड़ी घिंटड़ी हुजे जेको आहे सो रखे छॾियो, पोइ हुन ॿिले जे ॻिचीअ में ॿधो, जॾहिं ईंदो त खड़कंदी आहे त भॼी वेंदासीं। पुराणो हमरा वॾो चई तव्हां मूं केरु आहे जेको ॻिचीअ में हुनखे घिंटी ॿधंदो। हिन वक़्तु सिंध जंहिं फ्रस्ट्रेशन ऐं तक़सीम जो शिकार आहे, जामी समेत जेके बि दोस्त सिंध जे भलाई वतन जे लाइ जदोजहद था कनि, अफाना खां वठी अमर खां वठी जेके बि साथी आहिनि, हज़ार मां जेके उन ते तहमतूं पढ़ंदो आहियां,
मां चवंदा त इन्हनि तोहमतुनि खे पंहिंजी जाइ ते रखे सिंध वतन जे लाइ अॻिते वधो। अवां जी नियत ते को शक कोन्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तजवीज़ूं जो दोस्त आया आहिनि, चई विया आहिनि सिंध जी तक़सीम नामंज़ूर आहे, पर हिन काफ़िले खे खणो, कलमकारनि जे काफ़िले खे अॻिते खणो पवंदो। कराची, लाड़काणो, सखर, खैरपुर ताईं ही आस्ते आस्ते ही पैगाम जेको आहे कॉन्फ्रेंसूं कंदा वञो। हिन खां अॻु बि घणा हिन जा जेके चङा मुड़ुस आया, ज़ियाउल खे बि मथे में भोरी हुयो, पर हुन सिंध जे माण्हुनि जी MRD जी तहरीक ॾिठी। उहो मूंखे अञा ताईं जॾहिं मां लिखंदो आहियां तारीख़, जेकॾहिं MRD जी तहरीक खे लिखंदो आहियां, त जॾहिं दादूअ में चंडल ते आयो त उहो कुराड़ो मूंखे अञा ताईं न विसरंदो आहे, जंहिंखां ॿियो त कुझु न पियो उन हेलीकॉप्टरनि खे हुन आख़िर में पंहिंजी गोॾ लाइ फिटी कई। इहो हो जज़्बो ऐं कावड़ जो। हिन मरा खे बि मथे में भौरी आहे, डॉक्टराइन आहे हिन खे बि, त आउं जेको आहे सो तोखां वॾा चङा मुड़ुस हिते आया विहारिया, ऐं सिंध सां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी खोस थी त इहा तमामु ख़तरनाक जेको हद ताईं वेंदी। इन जे लाइ ॿियो इहो त हिते ॻाल्हि निकिरंदी आहे, मुख़्तसर कंदुसि, त जेकॾहिं असेंबलियूं पास कर, अरे बाबा असेंबली जा हाल असां ॾिसी चुका आहियूं। 11 साल करे हिकिड़े वोट ते चीफ मिनिस्टर थी वियो। असेंबली ते बि यकीन कोन्हे, जेकॾहिं सिंध असेंबली सुभाणे अहिड़े क़िस्म जो का रेज़ोल्यूशन थी ॾे या क़ौमी असेंबली थी ॾे, न आहे सिंध असेंबली मंज़ूर, न आहे क़ौमी असेंबली मंज़ूर, कौम रेज़ोल्यूशन सिंध जे ख़िलाफ़ को बि मंज़ूर कोन्हे। त हिननि खे असां हक़ ॾींदासीं त सिंध असेंबली जेको आहे हिन मेजॉरिटी सां जेकॾहिं का रेज़ोल्यूशन भाड़ेनि वॾेरनि जे मथां असां सिंध जी जेको आहे वज़न जे जेको आहे पघर रखंदासीं, ही जेके विढ़ंदा जामी ऐं अंबर ऐं ॿिया जेके सिंध हकीम पारां, खलील पारां जेके दोस्त आहिनि, इहे सिंध जे लाइ विढ़ंदा। भाड़े वॾेरे में का बि तवका न कजो, कुर्ब तव्हांजा। महिरबानी। कलमकार कॉन्फ्रेंस करने पर मुंतज़िम और जो चीज़ा सहाफ़ी, कलमकार, शायर, अदीब यहाँ मौजूद हैं, सबको खुशामदीद। सिंध एक नाकाबिले तक़सीम वतन है। वतन इंसान के जज्बे और शनाख्त का नाम है। सूबा इंतज़ामी वहदत का नाम होता है, जबकि रियासत सियासी और रियासती वहदत होती है। जब वतन की बात होती है तो उसमें जो इंसानी तारीख है या दुनिया की तारीख है, उसमें नंबर 1 पे सिंध वतन आता है। सिंध की तहजीब आती है, सिंध की सकाफत आती है, सिंध की जबान आती है, सदियों से कायम है। हजारों दफा सिंध पे लश्कर कशी की गई, जंगे मुसल्लत की गई, गैर मुल्की काबजीन ने आकर सिंध पे कब्जा करने की कोशिश की, लेकिन हमेशा नाकाम हुए। आज उनकी कब्रों का नामो निशान नहीं है, लेकिन सिंध मौजूद है और सिंधी मौजूद हैं। तुम कैसे सिंध को तकसीम करोगे? ये जो 7 करोड़ लोग सिंध में रहते हैं, सब सिंध हैं। तुम उनके जिस्मों को एक लकीर से या तलवार की नोक से कैसे तकसीम करोगे? अगर तुम हमारे जिस्म तकसीम करोगे तो तुम क्या सोचते हो कि तुम महफूज हो जाओगे? नहीं, हम किसी सूरत में भी सिंध को तकसीम नहीं होने देंगे। ये नापाक मंसूबे जो आप बना रहे हैं, कभी
1948 में कराची को विफाक के हवाले कर देते हो, 1955 में आप 1 यूनिट कायम करते हो, कभी अपने एजेंडों के जरिए जिनापुर के मंसूबे लाते हो और 11-12 से आप सिंध को तकसीम करने के फिर शोशे छोड़ रहे हो। याद रखो, तुम एक हारी हुई जंग लड़ रहे हो, किसी सूरत में तुम नहीं जीत सकते। तुम कैसे कब्रिस्तानों को तकसीम करोगे? तुम होश मोहम्मद शीदी की कब्र को कैसे तकसीम करोगे? तुम मकली में दफन औलिया सूफिया सिंध के खातिर कुर्बानी देने वालों की कब्रें कैसे तकसीम करोगे? तुम इन बाजारों और गलियों को कैसे तकसीम करोगे? तुम समझते हो कि तुम ये मंसूबे बनाकर कामयाब हो जाओगे? नहीं, सिंध का बच्चा बच्चा सिंध की वहदत के लिए कुर्बानी देगा। सिंध के 7 करोड़ अवाम, चाहे वो उर्दू बोलने वाले हो, चाहे वो पंजाबी बोलने वाले हो, चाहे वो पठान बोलने वाले हो, वो सिंध की वहदत पर कुर्बान हो जाएंगे। एक शख्स आता है ताकत का नुमाइंदा, वही ताकत अगर आप दुनिया की तारीख उठाकर देखें या दुनिया का दौरे करके देखें, जो अपने वक्त के फरौन थे, आज उनकी रिहाइश गाहें अजायब घरों में तब्दील हो चुकी हैं। उनके ताज और तख्त से बच्चे खेलते हैं। उनका एक नुमाइंदा पाकिस्तान आता है। ये वही ताकत है जिसमें मुशर्रफ ने मुक्का लहराकर कहा था कि देखो कराची में मैंने ताकत का कैसा मुजाहिरा किया है। और आखिरी वक्त में उस शख्स को ना जमीन नसीब हो सकी, ना हाथ उठाने की तौफीक नसीब हो सकी। और सलाम है आम को, जिसने एक ऐसे डिक्टेटर को अंजाम तक पहुंचाया, जिसने सिंध में नफरत के बीज बोने में बुनियादी किरदार अदा किया, जनरल जियाउल हक। आज उसका नाम और निशान तक नहीं है। तो ताकत के नशे में सरशार मौजूदा हुक्मरानों, मैं आखिरी बात आपसे कर रहा हूं कि अगर तुम ये सोचते हो कि अपने नुमाइंदे को कहकर कि ये निज़ाम नाकाम हो चुका है और सूबों की तकसीम लाजमी है, तो जनाब मोहसिन नकवी साहब, अगर निज़ाम नाकाम हुआ है तो मुझे एक सवाल का जवाब दो कि इस 78 साल से ये मुल्क कौन चला रहा है? ये जो जिंदा लाशें आज आपने मरकज में और सिंध में बिठा रखी हैं, इनको बिठाने वाले कौन हैं? ये तुम लोग हो। इस्टेब्लिशमेंट नाकाम हुई है, सियासतदान नाकाम नहीं हुए, अवाम नाकाम नहीं हुई और अवाम कभी नाकाम नहीं होती। तो जो तुम कहते हो ताकत के नशे में सरशार इंसानी तारीख पढ़ के देख लो। तुम दुनिया के कब्रिस्तानों में उनकी कब्रें जाकर देख लो जो उजड़ी पड़ी हैं, जो ताकत के नशे में थे। सिंध को ना कोई तकसीम कर सका है क्योंकि सिंध एक वतन है, और ना ही सिंध को कोई तकसीम कर सकेगा, बल्कि तकसीम करने वाले इस सरजमीन से मिट जाएंगे। जिए सिंध, जिए सिंध। आफ्ताब साहब। बगाड़ियूं बगलनि में लखें लोह लॻियास, जॾहिं पुनू यादि पियास त छिरक छिनाई हेकड़े। वहदत सिंध
कलमकार कॉन्फ्रेंस में शामिल भाइरो भेनरो दोस्तों मुंतज़मीन असां मां हर हिकु जेको हिते मौजूदु आहे सो हिकिड़ी सोच जो न रुगो हामी आहे पर हिकिड़ी सोच रखंदड़ आहे त सिंध जी जेका सरज़मीन आहे, सिंध जी जेका धरती आहे ऐं सिंध उहा हिकु आहे ऐं हिकु रही आहे ऐं हिकु रहंदी। इन बुनियाद ते सिंध जी इहा वहदानियत ई हुई जंहिंजे बुनियाद ते असां 1940 जे रेज़ोल्यूशन तहत हिन मुल्क में शामिल थियासीं। पाकिस्तान में जेके क़ौमूं शामिल आहिनि या वफ़ाक़ी वहदतूं आहिनि जिन खे सूबा चयो थो वञे, उहे तारीख़ी तौर ते हिकिड़ियूं पंहिंजे सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे माशी गुज़र सफ़र जे वसीलनि ऐं ज़रियनि मुताबिक़ हिकिड़ियूं तारीख़ी तौर ते हिकिड़ियूं अहिड़ियूं हक़ीक़तूं रहियूं आहिनि जिन हिन मुल्क खे जनमु ॾिनो आहे। सिंध जी धरती जेका आहे उहा पाकिस्तान जी ख़ालिक़ आहे। सिंध पाकिस्तान जी ख़ालिक़ आहे। पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जो मामिलो मुख़्तलिफ़ आहे, इवन पंजाब जो मुख़्तलिफ़ आहे, पर पाकिस्तान खे बुनियाद जे रखंदड़नि में सिंध ऐं बंगाल बुनियादी किरदारु अदा कयो। इहो हिकिड़ो तारीख़ जो हिसो आहे। त अॼु जेका ॻाल्हि हली पए जंहिंजे करे असां सभु गॾु थिया आहियूं त हिकिड़ी कैंपेन, हिकिड़ियूं मज़मूम क़िस्म जूं साज़िशूं उहे सिटियूं वयूं आहिनि त नवां यूनिट्स खपनि। मुल्क बकौल हिकिड़े एडवाइज़र जे जेको मिनिस्टर जे त बाबा वॾो बहरान आहे ऐं हाणे जेको आहे सो कोलैप्स थी चुको आहे सिस्टम। इन जे करे हिकिड़ा नवां यूनिट ठाहे करे इन समूरे जेको सिरिश्तो आहे उनखे बचाए सघिजे थो। इहो उन जो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे ऐं उहो वफ़ाक़ी वज़ीर आहे। ऐं मूंखे हैरत आहे त जेके जिन जो कमु हुजे मसइला हल करणु, जिन जो कमु हुजे प्रॉब्लम्स खे सॉल्व करणु, सूबनि जा हुजनि, सूबनि जे विच में कशमकश जा हुजनि, उहे ख़ुदि मसइला क्रिएट करे रहिया आहिनि। त हक़ीक़त इहा आहे त इहा जेको कुझु हिकिड़ो बहरान चइजे या हिकिड़ो एतमाद जो बहरान जेको पैदा कयो वियो आहे ऐं जंहिंजे करे असां सभु तशवीश में आहियूं, उहो इन जे करे आहे छाकाणि त अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, अहिड़ियूं साज़िशूं सिटियूं पियूं वञनि ऐं इहे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त हर क़ीमत ते जेको आहे उहो इहे सूबा ठहंदा ऐं इन खे केरु बि रोके नथो सघे। त मां सम्झां थो त पाकिस्तान खे असां हिन वक़्तु बि हिकिड़ो अहिड़ो मुल्क सम्झूं था जेको पाकिस्तान जे माण्हुनि जे मर्ज़ीअ सां, क़ौमुनि जी मर्ज़ी सां मौजूदु आहे। हीउ हिकिड़ो अहिड़ो मुल्क न आहे जंहिंखे कंहिं ताले आज़मा कंहिं डिक्टेटर क्रिएट कयो हुजे। पाकिस्तान हैज़ बिन क्रिएटेड बाय द फेडरेटिंग यूनिट्स एंड बाय द पीपल ऑफ पाकिस्तान। इन्ही जे करे जेकॾहिं तव्हां बुनियादी जंहिं ॻाल्हि ते हिन मुल्क जो बुनियादु रखियलु आहे, उहो बुनियादु जेको आहे सो फेडरेटिंग यूनिट्स आहिनि। ऐं अॼु जी दुनिया में जिते हिकिड़े फ़र्द जे हक़नि खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े इंडिविजुअल जे राइट्स खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े ट्रांस जे राइट्स खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े जेको मुख़्तलिफ़ पंहिंजे जिन्सुनि जा मामला हिकिड़े फ़र्द जी बि अहमियत आहे। उते तव्हां हिकिड़े कलेक्टिव, असांजो हिकिड़ो कलेक्टिव हिकिड़ो घरु आहे जंहिंखे असां सिंध था चऊं। असांजो हिकिड़ो तारीख़ आहे, हिकिड़ो माज़ी आहे जंहिंखे असां सिंध था चऊं, जंहिंमें असांजे मोरड़े जा हॾा दफ़न आहिनि, जंहिंमें असांजे मुस्तक़बिल असांजो जेको आहे उहो असांजो जंहिंसां वाबस्तु आहे, उनखे तव्हां हिकिड़ो सूबो, हिकिड़ो ऑर्डिनरी इंतिज़ामी यूनिट चई करे कॾहिं बि इहा ग़लती न कजो। ऐं जेकॾहिं ईअं तव्हां कंदव त अल्टीमेटली इहो ई थींदो त पाकिस्तान जे अंदरि तव्हां इहा सोच पैदा कंदव त असां वरी 1940 जे रेज़ोल्यूशन खे रिव्यू करे सघूं था। इहो असांजो राइट आहे। जॾहिं अहदनामनि तां
रियासतूं अहदनामनि तां बादशाह, अहदनामनि तां हुक्मरान जॾहिं अहदनामनि खे वायोलेट कंदा आहिनि त उन वक़्तु तव्हां ॾिसो त उन जो नतीजो अल्टीमेटली अनारकी, अल्टीमेटली उन जो नतीजो खाना जंगी, अल्टीमेटली उन जो नतीजो इहो निकिरंदो आहे त नयूं जाग्राफिकल रियलिटीज़ भी उभरी सघंदियूं आहिनि। त इन जे करे पाकिस्तान जो मफ़ाद, फेडरेशन जो मफ़ाद ऐं आम सिंध जे माण्हू जी जेका सेंटीमेंट आहे, जेको जज़्बात आहिनि, उन्हनि सभिनी जे हक़ में इहा ई ॻाल्हि आहे त सिंध जे वजूद सां, सिंध जे जाग्राफी सां ऐं सिंध जी वहदत सां खेॾण जी को बि कोशिशि न करे, चाहे उहो केर बि हुजे, चाहे उहो हुक्मरान हुजे, चाहे उहो सिविलियन हुजे, चाहे उहो मिलिट्री जो को डिक्टेटर हुजे। इन सिंध हमेशह तारीख़ में हमेशह पंहिंजे वजूद जी बका जे लाइ जंग कई आहे। असां पाकिस्तान में वल्यूनिट खे बि शिकस्त ॾिनी, असां पाकिस्तान में आमिरियत खे बि शिकस्त ॾिनी MRD जी तहरीक में, ऐं असां हिन दफ़े इन्ही खे बि शिकस्त ॾींदासीं जेको तव्हां यूनिट्स हिते ठाहिण था चाहियो। इन जे करे सिंध जी सरज़मीन ते जेको बि, ऐं असांजो तसवुरु लिंग्विस्टिक न आहे, हिन धरती ते जेके बि माण्हू हिन सरज़मीन जे मफ़ाद सां वाबस्ता आहिनि, उन्हनि जी कहिड़ी बि ॿोली आहे, उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, बलोची ॻाल्हाईंदड़ आहिनि, पश्तो ॻाल्हाईंदड़ आहिनि, पंजाबी ॻाल्हाईंदड़ आहिनि, पर हिन धरती जा फर्ज़ंद आहिनि, उन सां वफ़ादार आहिनि। त सिंध खे असां उन्हनि सभिनी माण्हुनि जी धरती ऐं वतन सम्झूं था जेके इन जे मफ़ादनि खे सेफ गार्ड करण जे लाइ बीहंदा, स्टैंड वठंदा, ऐं असां सम्झूं था त ईअं सिंध गिदड़नि न खाधी आहे ऐं सभु माण्हू तहसुब परस्त न आहिनि। ऐं असांखे यकीन आहे त इवन जेके जिन जो हिकिड़ो कार्ड खेॾियो पियो वञे, उर्दू जो कार्ड खेॾियो पियो वञे, उन्हनि खे बि असांजा जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर आहिनि, उन्हनि सां असां जेके बि हिन मुल्क जे वजूद में अचण खां वठी अॼु ॾींहं ताईं, मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त सिंध जा जेके बि वॾा पॉलिटिशियन आहिनि, ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन्ही बि हिमायत कई त बाबा असांखे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर आहिनि। साईं GM सैद जेको आहे उन्ही बि इहा हिमायत कई त असां गॾिजी रहंदासीं। पीर साहब पागारो बि इन हक़ में हमेशह रहियो त उर्दू ॻाल्हाईंदड़नि सां गॾु रहंदासीं। त असांजे जेके बि लीडरशिप आहे, जाम साकी या रसूल पली जो आहे, हमेशह इन्हनि इहा ई ॻाल्हि कई आहे त असांखे गॾिजी रहणो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त चंद इहे जेके गुमराह शिकस्त थोरदा सियासी माण्हू आहिनि, इलेक्शन खटण जे लाइ तव्हां सिंध खे विराइण जो जेको इहो हिकिड़ो अफ़सोसनाक हिकिड़ी कैंपेन हलायो था, इहा बंदि थियणु घुरिजे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे वाज़े तौर ते पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीरनि खे लगाम ॾियणु घुरिजे त हू सिंध में वधीक फ़साद ऐं वधीक इंतिशार पैदा करण वारनि इन्हनि माण्हुनि खे, पंहिंजे मिनिस्टर्स खे कंट्रोल कनि त का बि अहिड़ी ॻाल्हि न थिए जंहिंसां सिंध जो अमन अमान ऐं सिंध जी वहदत ऐं वजूद जेको आहे उन लाइ नुक़सान थिए। बहसियत हिकिड़े इंसानी हक़नि जे मूं तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयो त ह्यूमन राइट्स में फ़र्द जे हक़नि खां वेंदे जेके कल्चरल यूनिट्स आहिनि ऐं जेके क़ौमुनि जो गॾियल यूनिट्स आहिनि, उन्हनि जी बि प्रोटेक्शन उन्हनि जो हिकिड़ो इंसानी हक़ आहे। जीअं दरिया जो हिकिड़ो इंसानी हक़ आहे, तीअं क़ौम जो बि हिकिड़ो इंसानी हक़ आहे। बहसियत क़ौम जे असांजो यूनाइटेड नेशन जे चार्टर मुताबिक़ बि असांजो राइट आहे त असांखे पंहिंजे वसीलनि, पंहिंजी जाग्राफी, पंहिंजी धरती उन्ही में इज़त सां अमुन सां रहणु ॾिनो वञे। वॾी महिरबानी, थैंक यू। महिरबानी डॉक्टर साहब। आॾी ढाल में ढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। सभिनी खां पहिरीं सियासी जमायतुनि खां सवाइ, छाकाणि त सिंध जो केस हिकु त सियासी बुनियादनि ते
सियासी जमायतूं जाखोड़ करे रहियूं आहिनि त ॿिए पासे सिंध जो हक़नि जो जेको इंटेलेक्चुअल केस आहे, इंटेलेक्चुअल राइट जेको आहे सिंध जो, हुन ते जामी साहब ऐं नसीर मेमन साहब जीअं पंहिंजो आवाज़ु उथारियो आहे अंगनि अखरनि सां, ऐं खेनि जस ॾियां थो त हुननि पंहिंजो केस शानदार नमूने सां पेश कयो। ॻाल्हि मुख़्तसर आहे, पाकिस्तान में असां पंहिंजी मर्ज़ी सां शामिल थियासीं। असांजनि वॾनि खां वठी असां जॾहिं शागिर्दी ज़माने में पेर पातो त उन ॾींहं खां वठी असां सिंध जे हक़नि जी फुरमार, इस्तेसाल, लुटमार जे ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद में रहिया आहियूं। कॾहिं कालाबाग डैम आहे, कॾहिं नाणू आहे, कॾहिं वसीला आहिनि, कॾहिं ज़मीनूं आहिनि। हर वक़्तु उमिरि जे हिन हिसे में पहुचण जे बावजूद बि असां पाकिस्तान में शामिल थियण जी सज़ा भोगे रहिया आहियूं। पर उन जे बावजूद असांजी सियासी जमायतुनि, असांजी लीडरशिप सदाईं इहा कोशिशि कई आहे त पाकिस्तान में जदोजहद ज़रिए, तहरीकुनि ज़रिए, पुरअमन सियासी तब्दीलियुनि जे ज़रिए पाकिस्तान खे हिननि समूरनि क़ौमुनि जो हिकिड़ो बाइज़ात, बावक़ार ऐं बाइज़त मुल्क बनाइजे, जंहिंमें बुनियादी इंसानी हक़, तबक़ाती हक़ ऐं क़ौमी हक़ महफ़ूज़ हुजनि। पर 47 खां वठी मुसलसल बदनियती सां मुल्क जा बाक़ी जेके बि 3 सूबा आहिनि, सिंध, बलूचिस्तान, KPK, ख़ैबर पख्तूनख्वा, उन जा वसीला कंहिं न कंहिं टिकसाट जे ज़रिए, कंहिं न कंहिं 2 नंबरी जे ज़रिए, कंहिं न कंहिं इस्तिलाह जे नाले ते फुरलट करण जी ऐं कब्ज़े करण जी कोशिशि थींदी रही आहे। असीं चऊं था सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि न विसारियो, सिंध असां सभिनी जी माउनि जी माउ आहे। उन जे मथां असां जूं माउं कुर्बान, असीं कुर्बान। इन जे लाइ तव्हां जॾहिं बि सिंध जी विरासत जी ॻाल्हि कंदो, तव्हांखे सिंध जो हर माण्हू, बच्चो हुजे, ॿुढो हुजे, ॿार हुजे, औरत हुजे, तव्हांखे हथ हथ में ॾेई रस्तनि ते नज़र ईंदा। इन जे करे जेकॾहिं तव्हां सिंध खे लकीरुनि जे हवाले कयो त तव्हां यादि रखो त असीं हिकिड़ी वॾी लकीर कढी छॾींदासीं। महिरबानी। महिरबानी लाला। अॼोको ॾींहुं तारीख़ी ॾींहुं आहे। जिन जूं माऊं शींहं हणियूं, मोट तिनी ला में हणूं, वक़्तु ॾाढो तंग आहे, जंग 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 आहे, मुंहिंजी तो सां जंग आहे, पलीत पेर कर परे, ही धरती मुंहिंजो नंग आहे। सभ खां पहिरीं त आऊं वहदत कॉन्फ्रेंस जेकी सिंध जे कलमकारनि सॼाई आहे, साईं जामी समेत समूरनि दोस्तनि जो, असांजे वॾनि जो, उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहे जो हिन में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी खे मदू कयो वियो आहे। ऐं हाज़िर थियो आहियां। लिस्ट डिघी आहे, मुख़्तसिरनि 2 नुक़्ता रखंदुसि त सिंध जे अंदरि जेको वहदत जो सवाल हले थो, वहदत सिंध मार्च थी कल्ह सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां हिकिड़ी तारीख़ी मार्च, ऐं अॼु कलमकारनि जेकी कॉन्फ्रेंस सॼाई आहे, हिकिड़ी अहिड़ी दुनिया जंहिंमें अरुंधति रॉय हुजे, हिकिड़ी अहिड़ी दुनिया जंहिंमें एलन बदो हुजे, उन ई दुनिया में कलमकारनि जो किरदारु तमामु वॾो थिए थो। ख़ुदि सिंध में जेकी इंटेलेक्चुअल जेकी असांजी हिस्ट्री आहे, उन में मोहम्मद इब्राहिम जोयोब आहे, त उहा जेकी लेगेसी आहे, उन लेगेसी जी कंटिन्यूटी में सिंध जा अदीब जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा कनि था, जेको उन्हनि तारीख़ में कयो बि आहे, 1 यूनिट में ऐं MRD जी तहरीक में सिंधी अदीबनि शानदार किरदारु अदा कयो आहे। वक़्त जी ज़रूरत आहे त जॾहिं सियासी जमायतूं, शागिर्द, अदीब सभु जेकॾहिं गॾिजनि त सिंध जी वहदत ज़रूरु बची सघे थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि रखां त वहदत जो जेको सुवालु आहे, जंहिंखे असां चऊं था वहदत, इहा आहे छा? वहदत रुॻो जियोग्राफी न आहे त सिंध जूं जोग्राफिकल टेरिटरीज़ महफ़ूज़ रहनि, उहो बि आहे, सभ खां इम्पॉर्टेंट आहे। पर जंहिं सिंध में
इहा हालत हुजे त माण्हू लखनि जे तादाद में माण्हू मल न्यूट्रिशन जा शिकार हुजनि। हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें पीपल्स पार्टी जी बदतरीन ऐं नफ़रत लाइक़ हुकुमरानी जे करे माण्हू पुलिस स्टेट बणियल हुजे, इहो सवाल बि वहदत जो सवाल आहे। आउं गुज़ारिश करियां थो त जॾहिं सिंध जी वहदत जो सवाल एड्रेस थियणु खपे त सिंध जी हुकुमरान धुर उन खां धार न थियणु खपे। सिंध जी वहदत ते जेको वार आहे उहो पीपल्स पार्टी जो हिसो आहे, उन ते सवाल ज़रूरु रखणु खपे। छो त सिंध में जेके इदारा साईं ॻाल्हि की पब्लिक पॉलिसी जा इदारा हुजणु खपनि, पब्लिक पॉलिसी जा इदारा हुजणु खपनि ज़रूरु, पर जितां इदारनि जी रिक्रूटमेंट थिए थी सिंध पब्लिक सर्विस कमीशन, उन में मेंबर्स जी क्राइटेरिया इहा हुजे त जेके ब्यूरोक्रेट पंहिंजी तारीख़ में सभ खां बदतरीन करप्शन कनि था उन्हनि खे जेकॾहिं मेंबर रखियो वञे, जिते इदारा नाइल हुजनि, जिते पैसनि ते सीटूं विकियूं वञनि, जिते आवाम खे पंहिंजो हक़ न मिले, जिते सिंध जे नौजवान, सिंध जी आबादी जो कुल 60% आहे, 62%, उनखे जिते शनाख़्त न हुजे, जिते उनखे रोज़गार न हुजे, त इहो सवाल उथे थो छा इहो सिंध जी वहदत जो सवाल न आहे? इहो बि सिंध जी वहदत जो सवाल आहे। सिंध जी वहदत ते ख़तरो पाकिस्तान जी ताक़तवर धुरनि मां ज़रूरु आहे ऐं असांखे एतिरी जुरत हुजणु खपे त असीं उन नालो वठूं ऐं असां नालो वरितो आहे, शागिर्दनि नालो वरितो आहे। सिंध में जेके स्टेक होल्डर्स आहिनि, सियासी धुरियूं, अदीब, वकील, उन्हनि मां वॾो स्टेक होल्डर शागिर्द बि आहे ऐं शागिर्दनि खे जेकॾहिं ॿुधो वञे थो त इहा सिंध में हिकिड़ी तमामु सुठी रवायत आहे। आख़िरी ॻाल्हि त सिंध में पब्लिक सर्विस कमीशन जे मामले ते तहरीक हलंदड़ आहे। सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी गुज़िरियल 30 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहे। 6 मई ते रिज़ल्ट आई, 7000 नौजवाननि मां 70 नौजवान पास कया विया। जॾहिं असीं हाई कोर्ट में वियासीं, केॾी बदतरीन हुक्मरानी आहे सिंध में त सिंध हाई कोर्ट जो जस्टिस निसार बंबरो ऐं जस्टिस सलीम जेसर पंहिंजे रोस्टर ते वेही इहा ॻाल्हि कई त पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंजा एजेंट सिंध में वेठा आहिनि, उन्हनि पंहिंजो फ़ोन मथे करे जस्टिस निसार बंबरो, जस्टिस सलीम जेसर ॻाल्हि कई त आउं सम्झां थो जिते इदारा यरगमाल हुजनि, जिते नौजवान सरापा एहतजाज हुजनि 30 ॾींहंनि खां ऐं उन्हनि खे नथो ॿुधो वञे त इहो वहदत ते वार आहे ऐं इहो वहदत ते वार पाकिस्तान जूं ॿियूं धुरियूं त कनि थियूं, पर उहो वहदत जो वार सिंध हुकूमत करे थी। उनखां पुछाणो थियणु खपे त नौजवान जॾहिं सरापा एहतजाज तव्हां इहा कहिड़ी बदतरीन हुक्मरानी ठाही आहे जंहिंमें तव्हां हिकिड़ी सिस्टमेटिक करप्शन करियो था। जजिस खे हिसो आहे, अदीबनि खे हिसो आहे, वकीलनि खे हिसो आहे। ऐं उन्हनि अदीबनि ऐं दानिश्वरनि जी ॻाल्हि नथो करियां जिन हीअ कॉन्फ्रेंस सॼाई आहे, उहे असांजा आहिनि, पर तव्हां करप्शन करण जे लाइ रिपोर्टूं मौजूदु आहिनि त कहिड़े जस्टिस खे 15 सीटूं मिलियूं ASI जूं। त आउं सम्झां थो सिस्टमेटिक करप्शन में वहदत जे सवाल ते जेकॾहिं शागिर्द धार रहिया, जेकॾहिं नौजवान धार रहिया त पोइ वहदत जो सवाल, शनाख़्त जो सवाल मुकमल न थी सघंदो। तंहिंजे करे हिन सवाल खे मुकमल करण जे लाइ आउं गुज़ारिश करियां थो असांजा जेके बि नाले वारा अदीब दानिश्वर आहिनि, असांजी कैंप ते आया आहिनि, असां उन्हनि खे वेलकम कयोसीं, उन्हनि खे ॿुधोसीं। आउं सम्झां थो वक़्तु आहे त उहे टोकन पार्टिसिपेशन जे ज़रिए न, पर नौजवाननि सां बीहनि। असीं जॾहिं हिन कॉन्फ्रेंसिस में अचूं था, जॾहिं हिननि ॻाल्हियुनि में अचूं था, असां हमेशह तव्हांखे ॿुधो आहे, असांखे ॿुधणु खपे। तव्हां अहल इल्मु आहियो, तव्हां अहल किताब आहियो, असीं तव्हांखे ॿुधूं था, पर वक़्तु जॾहिं असांखे ॿुधण जो आहे, जॾहिं वक़्तु असां सां गॾु बीहण जो आहे, त पोइ ईअं न थिए त अभी असां सां न बीहो ऐं सिंध तव्हां खां सवाल करे। इन शहर सां त कहो तुम अदालत में जाने से पहले, कहो तुम वजारत में जाने से पहले, कहो तुम मुराद शाह साहब सफारत में जाने से पहले, कयामत के दिन खुदा पर न छोड़ो, कयामत से ये लोग डरते नहीं हैं। इसी चौक पे खून बहता रहा है, इसी चौक पे मेरिट के कातिलों को सज़ा दो, सज़ा दो, सज़ा दो। असी शागिर्द सिर्फ़ इहो ऐलान करियूं था त सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी पंहिंजी तहरीक खे तेज़ कंदी। असीं बीहंदासीं वहदत जे सवाल ते। सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी कल सिंध एक्शन कमेटी सां गॾु बीठी, जेको तव्हां जेकॾहिं गुज़ारिश कंदो किथे बीहण जी, असीं बीहंदासीं। सिंध जे नौजवाननि जी तारीख़ आहे, 67 में राजपूताना हॉस्पिटल जे साम्हूं सिंध जे नौजवाननि जी तारीख़ आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द जे सवाल ते सिंध जे नौजवाननि रत ॾिनो आहे, नौजवाननि खे शहीद कयो आहे। इहा बि असांजी तारीख़ आहे, सिंध जे नौजवाननि जी तारीख़ आहे। त सिंध जे सवाल असीं चिटा आहियूं। सिंध असांजो नाक़ाबिले तक़सीम वतन आहे। नौकरियूं बाद में आहिनि, 7000 नौजवाननि जूं नौकरियूं बाद में आहिनि। असांजो तारीख़ी वतन
लतीफ़ जो वतन, GM साहिब जो वतन, रसूल बख्श पली जो वतन, इब्राहिम जो वतन असांखे सभिनी खां अॻियां। अॼु असां सां ॿियो असीं अव्हां सां बीहंदासीं जॾहिं हिकिड़ो हथु अदीब जो हूंदो, हिकिड़ो हथु शागिर्द जो हूंदो, हिकिड़ो हथु कलमकार जो हूंदो, हिकिड़ो हथु सियासी जमायतुनि जो हूंदो, त पक सम्झो सिंध जी वहदत हमेशह बची रही आहे। 5000 सालनि खां सिंध जी वहदत हमेशह बचंदी। शागिर्द ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, सिंधी ॿोली ज़िंदाबाद। सिंध जी मालिकी मुबारकूं पेश कजंदियूं ऐं सलाम बि कनि। अजीब इश्क इन धरतीअ सां बि त किथे अगरि ज़हन जा दलील खुटी था पवनि त पोइ पाण दिलि जो रस्तो वठी विड़ी था पऊं, ऐं दिलि जे रस्ते में खुटी था पऊं त पोइ अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं करे ज़हन जे वसीले उन्हनि सभिनी जेके सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं आहिनि, जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे रद्द करे पंहिंजो मौक़िफ़ चिटे ऐं वाज़े नमूने रखूं था। जेसीं ताईं असीं आहियूं तेसीं ताईं हे धरती आहे, ऐं जेसीं ताईं हे धरती आहे तेसीं ताईं असां। इन इश्क जे पासे खे वठंदे खोड़ सारा कलामात दिलि ते चए बि न जे टैगोर जो उहो कलाम ॻाइजे त एकला चलो रे, जॾहिं केरु गॾु बि न हुजे पोइ बि धरतीअ जी मालिकी करणी आहे, जॾहिं एतिरा हुजूम गॾु हुजनि पोइ बि करणी आहे। मुख़्तसर तव्हांखे ॿ सिटूं अयूब खोसे जो सिटूं आहिनि जेके मां नाम थो कयां। हिन इश्क जी कैफ़ियत खे कीअं थो बयानु करे सघिजे। बदन में बाह बारण जो सितमगर शोक छा समझन, बदन में बाह बारण जो सितमगर शोक छा समझन, निगाहों मीरा गुल कह जूं अड़े बदज़ोक छा समझन, बदन में बाह बारण जो सितमगर शोक छा समझन। असांजो ख्वाब आज़ादी, असांजो नींहुं गुल ॿटे, असांजो ख्वाब आज़ादी, असांजो नींहुं गुल ॿटे, हिते गटरनि जा रखवाला असांजो ज़ोक छा समझन, बदन में बाह बारण जो सितमगर शोक छा समझन। साहूहारनि जो रड़े थो बांसुरीअ वांगे, बलनि में साहूहारनि जो रड़े थो बांसुरीअ वांगे, समुंड जे शहर जा वासी, समुंड जे शहर जा वासी, सिंधुअ जी सोक छा समझन, बदन में बार। थैंक यू।